सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो। अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे तव्हांजे लाइ दुआ कंदा आहियूं, तव्हांजा वार न्यारा हुजनि ऐं जेकी बि मक़सद आहिनि। अॼु जेकॾहिं तव्हां घर खां के नेक मक़सद खणी निकिता आहियो, अलाह साईं तव्हांजा उहे नेक मक़सद पूरा करे। अॼु मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे कराची जी। ऐं कराची जी ॻाल्हि कयां थो, छो त पाण हिते कराची में घणो रहूं था। बाक़ी इलाइक़नि जी तव्हांखे ख़बर हूंदी, बाक़ी शहरनि जी तव्हांखे ख़बर हूंदी, जंहिं शहर में तव्हां रहो था। कराचीअ जी सूरत हाल मन मौजी आहे ऐं कराचीअ जी मौसम ॾाढी ज़बरदस्त हुई, वणंदड़ सूरत हाल आहे। ऐं मौसमियात खाते यादि कथी कई आहे त 23 तारीख़ खां वठी 28 तारीख़ ताईं बरसातूं ज़बरदस्त पवण वारियूं आहिनि। अलाह करे उहे बरसातूं रहमत वारियूं हुजनि, ज़हमत वारियूं न हुजनि। पाण वटि थोरो इंफ्रास्ट्रक्चर या ॿिया मामला जेके आहिनि उहे अञा सही नमूने सां हल न थी सघिया आहिनि केतिरनि ई सालनि खां, बल्कि जॾहिं खां वठी पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां वठी मसइला त आहिनि असां। पर पोइ बि उमेदु कयूं था त इहा जेका बरसाति अचणी आहे या पवणी आहे त उहा रहमतुनि वारी बरसाति हुजे। इन खां सवाइ तव्हांजे लाइ नेक तमन्नाऊं आहिनि, नेक ख़्वाहिशूं आहिनि ऐं तमामु घणियूं दुआऊं आहिनि तव्हांजे लाइ। ऐं सुबुह सुबुह सां जेका कम जी ॻाल्हि कंदा आहियूं, जेका सुठी ॻाल्हि कंदा आहियूं, उहा ॻाल्हि दोस्त चवंदा आहिनि त तव्हां जेके सुबुह सुबुह सां के कम जूं ॻाल्हियूं कोटेशन्स ॿुधाईंदा आहियो त उहे असां कॾहिं कॾहिं नोट बि कंदा आहियूं। अॼु जी ॻाल्हि तव्हां सां इहा शेयर करणी आहे त इंसानियत तॾहिं मोकिलाए वेंदी आहे, झुबो तॾहिं मोकिलाए वेंदो आहे, कहल तॾहिं मोकिलाए वेंदी आहे जॾहिं असां कंहिं ॿिए जे ॾुख ते, कंहिं ॿिए जी तकलीफ़ ते खिलणु शुरू कंदा आहियूं। इलाही असांजा दोस्त अहिड़ा आहिनि जेकी ॿिए जे खे तकलीफ़ में ॾिसी करे सोचींदा आहिनि त यार हीउ को ड्रामो करे रहियो आहे, या हिनखे एतिरी तकलीफ़ न आहे जेतिरो हीउ बयानु करे थो, जेतिरो हीउ ज़ाहिर करे थो। कॾहिं कॾहिं अहिड़ी तकलीफ़ तव्हां सां पाण सां बि पेश अची वेंदी आहे, कॾहिं कॾहिं अहिड़ी ॾुखियाई तव्हां सां पाण सां बि अची वेंदी आहे। पोइ तव्हांखे ख़बर पवंदी आहे त पोइ चवंदा आहिनि त अॻे ॿियनि ते हुआसीं खिलंदा, अॼु पाण वतूं था रोअंदा। सो पाण रोअण वारी सूरत हाल खे नज़र में रखी करे उन्हनि ते तव्हां खिलंदा न कयो, उन्हनि ते तव्हां ठठोल न कंदा कयो, महिरबानी इहा फ़रमायो। ऐं उन्हनि जे लाइ जॾहिं बि को ॾुखियो मरहलो तव्हां ॾिसो त पंहिंजे लाइ दुआ कंदा कयो त अलाह साईं तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असांखे सुठे हाल में रखियो आहे, असांखे सुठी कंडीशन में रखियो आहे, असांखे सुठी पोज़ीशन में रखियो आहे। सुठी पोज़ीशन वरी थियण जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त सुठी पोज़ीशन ते अचण जे लाइ सभ खां पहिरियां तव्हांजी जेका सोबत आहे, जेका सर्किल आहे, उहा तव्हां थोरी मटाए छॾियो। जेकॾहिं तव्हां वांदनि माण्हुनि सां मिलो था त उन्हनि वांदनि माण्हुनि सां मिलणु घटाए छॾियो। अॼु जेको कुझु आयो न, तव्हां 5 सालनि जी जेका प्लैनिंग आहे तव्हांजी ईंदड़ वक़्त जी, उहा तव्हां ज़हन में रखो त 5 सालनि खां पोइ तव्हां किथे बीठा हूंदव। जेकॾहिं तव्हां ईअं ई पंहिंजी ज़िंदगी ईअं ई था बसर कयो, ईअं ई था गुज़ारियो ऐं चओ था त बसि ठीकु आहे चली जा रही है ख़ुदा के सहारे, त पोइ अॻिते हली करे थोरो थी सघे थो माण्हू ॾुखियो बि थी पवे। सो हिकिड़ी प्लैनिंग हूंदी आहे ज़िंदगी गुज़ारण जी, सो उहा अॼु खां वठी करे छॾियो प्लैनिंग। जेकॾहिं तव्हांजा दोस्त सुठा आहिनि, तालीम याफ़्ता आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, त तव्हां जॾहिं उन्हनि सां गॾु वेंदव तव्हांखे को न को इल्मु मिलंदो, तव्हांखे का न का ॾहाप वारी ॻाल्हि, ॾहाप जा रंग तव्हां में ईंदा। जेकॾहिं तव्हांजा दोस्त सुठा न आहिनि, फ़र्ज़ु कयो, जेकॾहिं चवंदा आहिनि त सोबत जो वॾो असरु थींदो आहे, पोइ माण्हू सोबत में रंग न मटाए था। मवालिनि सां मिलो था, हवालनि सां, शराबियुनि सां मिलो था, त माण्हू चवनि था, तजुर्बेकार चवनि था त अॼु न त सुभाणे, सुभाणे न त परीहं, परीहं न त ते परीहं, हिकु ॾींहुं ज़रूरु तव्हां बि हिकिड़ो ढुक ज़रूरु हणंदो। सो हिकु सिगरेट तव्हां ज़रूरु पीअंदो, सिगरेट आहिनि सां मिलंदो त 5-8 ॾींहं तव्हां न पीओ, पर पोइ बि कंहिं ॾींहुं हिकिड़ो कश ज़रूरु हणंदो त यार ॾिसूं भला इहो आहे कीअं, भला इहो ज़ाइक़ो कीअं हूंदो आहे। सो अहिड़नि दोस्तनि सां जेकॾहिं मिलंदो पोइ अहिड़ा थी वेंदो, माना मुस्तक़बिल तव्हांजो ईअं ई थींदो, हवाली ऐं मवाली। जेकॾहिं तव्हां कंहिं चङे माण्हू सां मिलंदो, सुठो आहे, मुंहिंजी इहा ज़ाती मुंहिंजो तजुर्बो बि आहे, जेकी माण्हू सुठनि माण्हुनि सां मिलंदा आहिनि, जेकी माण्हू बुर्दबार माण्हुनि सां मिलंदा आहिनि, जेकी माण्हू अमीर माण्हुनि सां मिलंदा आहिनि, जेकी माण्हू रईसनि सां मिलंदा आहिनि, वॾनि माण्हुनि सां, रईसनि सां जेकॾहिं तव्हां मिलणु शुरू कंदव न, तव्हां मिलंदे जेके 10 रईस तव्हांजा दोस्त आहिनि, 10 अमीर माण्हू तव्हां सां दोस्त आहिनि, त हिकु ॾींहुं 11 अमीर तव्हां बि हूंदव। इहा मुंहिंजी इहा पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका मां तव्हां सां शेयर कई, उहा तव्हां ज़रूरु पंहिंजे हाव सां हंडाईंदव त सर्किल जेका आहे, जेका गैदरिंग आहे, उहा वॾो कमाल कंदी आहे ऐं उन कमाल खे तव्हां जेको आहे सो जेकॾहिं वठो था त पोइ छा त कमाल थी वेंदो। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाइण खां अॻु में वरी हिकिड़ो ख़ासि मौज़ू आहे कल्ह खां वठी असांजे प्रोग्राम में, उहो अहम मौज़ू इहो आहे त पोलियो इंतिहाई ख़तरनाक वायरस आहे जेको असांजे मुस्तक़बिल खे माज़ूर करे सघे थो। मुस्तक़बिल खे माज़ूर कीअं कंदो? असांजा ॿार माज़ूर थी सघनि था। पोलियो जा क़तरा ज़रूरु पीआरियो, पंहिंजो मुस्तक़बिल संवारियो, पंहिंजो मुस्तक़बिल बचायो। पोलियो जा फुड़ा हर ॿार खे पीआरियो ऐं जेकॾहिं तव्हांजे घर पोलियो जी टीम न पहुती आहे त महिरबानी करे हिकिड़ो तव्हांखे नंबर ॿुधायां थो, 1166, इन नंबर ते तव्हां कॉल कयो ऐं इन नंबर ते कॉल करे तव्हां ॿुधायो उन्हनि खे त तव्हांजी टीम असांजे दरवाज़े ते अञा छो न पहुती आहे ऐं असांजा ॿार अञा पोलियो जा फुड़ा न पी सघिया आहिनि। जेकॾहिं तव्हांजे घर जो को फ़र्दु
वाक़ई में घर में ई आहे ऐं को उनखे कमकार न आहे। कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि मांदे खां कुझु वरितो भलो, उहो ॿारनि खे वठी वञे कंहिं वेझी डिस्पेंसरी तां या को वैक्सीन सेंटर वेझो आहे त उते ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरे। 1166 हेल्पलाइन नंबर आहे, इन ते तव्हां कॉल बि करे सघो था ऐं पोलियो जी टीम खे ॿुधाए सघो था त असांजे दरवाज़े ते अञा तव्हां न पहुता आहियो। असां वटि थींदो ईअं आहे त वालिदेन अक्सर इहो सम्झंदा आहिनि त नवां ॼावल ॿार तमामु नाज़ुक थींदा आहिनि, उन्हनि खे वैक्सीन लॻाइणु ख़तरनाक साबित थी सघे थी ऐं पंहिंजनि ॿारनि खे लिकाईंदा आहिनि। केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा बि आहिनि जेके हाई रिस्क इलाइक़ा आहिनि जिते ॿारनि जी पैदाइश थींदी आहे पर ख़बर बि न पवंदी आहे त हिते ॿार केतिरा पैदा थिया आहिनि या हिन ॻोठ में केतिरा ॿार आहिनि। उन्हनि जो को रिकॉर्ड ई न आहे हूंदो। उहे ॿार जेके बीमार हूंदा आहिनि उन्हनि जा वालिदेन वैक्सीन जे साइड इफेक्ट्स जे बारे में तमामु घणो ॿुधंदा आहिनि त हीअ हलाल वैक्सीन न आहे, हिन सां अलाए छा थी वेंदो, मुस्तक़बिल में हीअं थींदो हूअं थींदो। सो हिननि ॻाल्हियुनि खां थोरी परहेज़ कयो। हाणे त मौलवियुनि मुफ़्तियुनि हाणे त डॉक्टरनि उलमा इकराम सभिनी चयो आहे त पोलियो जा फुड़ा पीआरण सां तव्हांजो फ्यूचर मुस्तक़बिल जेको आहे उहो तमामु घणो शानदार थी सघे थो ऐं तव्हांजा ॿार चाक चङा भला ऐं मज़बूत फ्यूचर वारा थी सघनि था। सो महफ़ूज़ रहंदा। नवां ॼावल जेकी ॿार आहिनि उन्हनि खे ज़रूरु वैक्सीन लॻारायो ऐं PEI केतिरियूं ई स्टडीज़ कयूं आहिनि। उन्हनि स्टडीज़ मां जेकी मसइला साम्हूं अचनि था, ख़ासि तौर ते जेकी हाई रिस्क इलाइक़नि में पोलियो वैक्सीनेशन खे रोकण में जेकी मुखिया माण्हू आहिनि उन्हनि खे थोरो नज़र में रखो ऐं पंहिंजे इलाइक़े में जेकी बि चङा भला सुठा पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उन्हनि खां पुछा कयो त पोलियो जा फुड़ा पीआरण सां छा थींदो आहे। पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो पंहिंजनि ॿारनि खे, महिरबानी कयो। ऐं जेकॾहिं तव्हांजी टीम बल्कि असांजी टीम तव्हां सभिनी खे असां इन करे चवां थो असांजी टीम आहे उन्हनि सां तव्हांखे ताउन करण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे छिड़ब ॾियण जी ज़रूरत न आहे, उन्हनि सां ताउन इंतिहाई लाज़िम आहे। इन खां सवाइ कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि तव्हां सां शेयर करणियूं आहिनि, उहे ॻाल्हियूं बि शेयर कंदासीं। पर इन खां पहिरियां हिकिड़ी दिलि चवे थी त साही ज़रूरी आहे। नंढड़ी साही वठंदासीं ऐं पोइ मोटी ईंदासीं, तव्हां सां मौज़ महिमाननि जी कचहरी बि कराईंदासीं। मौज़ महिमान अॼु मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखनि था ऐं असां वटि हिकिड़ो ॾाढो सुठो डॉक्टर बि आहे जेको ॿारनि जी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आहे। जॾहिं बि असांजे प्रोग्राम में ईंदो आहे त पोइ असांजूं वधियूं भेनरूं चवंदियूं आहिनि त इहो डॉक्टर ॿुधाईंदो ॾाढो भलो आहे, सम्झाईंदो ॾाढो भलो आहे। सो डॉक्टर जो कमु बि इहो आहे त पंहिंजे जेको आहे पैशन खे टाइम ॾिए ऐं उनखे जेकॾहिं टाइम ॾिए थो त अधु बीमारी मरीज़ जी उते ई ख़तमु थी वेंदी आहे। त डॉक्टर मूंखे तवजो ॾिनी ऐं डॉक्टर मूंखे हौसलो ॾिनो, डॉक्टर मूंखे हिमत ॾिनी, डॉक्टर मूंखे ॿुधो ऐं मुंहिंजे मर्ज़ जे बारे में मूंसां हाल अहिवाल कटिया। सो ॿिया महिमान बि आहिनि। कुझु PTI जो अमरा बि अॼु हिकिड़ो असां अतीको कयो आहे, सोगो कयो आहे। हिकु त पेट्रोल बि वधी वियो आहे, अॼु माना बाक़ाइदा अॼु मज़ो थींदो प्रोग्राम में। सो तालीम जे हवाले सां कचहरी कंदासीं। सुठो हिकिड़ो बल्कि सवण इहो बि आहे त असांजे प्रोग्राम में राग रंग बि हूंदो। सो नंढड़ी साई पहिरियां वठूं था। तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। ऐं तव्हां सां अॼु बि जुड़ियल हूंदो, ॻंढियल हूंदो, तव्हांजी वॾी महिरबानी हूंदी। ज़िंदगी स्टाइल सां जियो। स्टाइल वारा माण्हू अॼुकल्ह कामयाबु आहिनि, सादा सूदा माण्हू कामयाबु न अथव। ॻाल्हि ॿुधायांव तव्हांखे सिधी। सो स्टाइल ते मूंखे यादि आयो, स्टाइल वारनि ॾाढी ज़बरदस्त सेल ॾिनी आहे ऐं 51% जेको आहे अप टू जेको आहे सेल जारी सारी आहे। समर जेका कलेक्शन आहे उहा ॾाढी शानदार आहे। हमेशह वांगुरु हिन साल बि स्टाइलो पंहिंजे कस्टमर्स जे लाइ जेका ख़ासि तौर ते सेल कलेक्शन में जेका नवाण आंदी आहे उहा तमामु घणी ॿुधाइण वारी बि आहे, तमामु घणी पसंदि करण वारी बि आहे ऐं परचेज़ करण वारी बि आहे। ऐं जिते स्टाइलो जा स्टोर ऐं ख़ासि तौर ते वेबसाइट्स ते जेकी मौजूदु जेकी प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि में 11% खां वठी ऐं 51% ताईं जेका डिस्काउंट मुयसरु आहे उहा मुंहिंजे ख़्याल में स्टाइलो जी साल खां वधीक जेका सभ खां वॾी सेल आहे उनखे वॾी सेल करे ॿुधाए सघे थो। त साल जी सभ खां वॾी सेल आहे इहा स्टाइलो जी। ऐं 51% अप टू जो जेको डिस्काउंट ऑफर आहे उन में तमामु कस्टमर्स जूं जेकी पसंदीदा शयूं आहिनि उहे उते दस्तियाबु आहिनि। तव्हांखे छा थो वणे उन्हनि में, जेकॾहिं तव्हांखे चप्पल वणे थी चप्पल वञी वठो, जेकॾहिं खुसो तव्हांखे वणे थो, सैंडल वणे थो या हैंड बैग्स तव्हांखे वणनि था त उहे तव्हां वञी वठी सघो था। असांजूं वधियूं भेनरूं ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते इन ॻाल्हि में हूंदियूं आहिनि त कहिड़ी शइ किथां सुठी मिलंदी, उन्हनि जे हवाले सां आउं तव्हांखे ॿुधायां थो, उन्हनि खे आउं ॾसु ॾियां थो त स्टाइलो जो को बि आउटलेट तव्हां विज़िट कयो, बल्कि को वेझो जेकॾहिं शॉप आहे, हाणे त लॉकडाउन जी सूरत हाल बि न आहे त उहा विज़िट करे सघो था। ऐं ख़ासि तौर ते स्टाइलो जा मुख़्तलिफ़ रंग ऐं मुख़्तलिफ़ डिज़ाइनुनि में उहे मुख़्तलिफ़ शयूं दस्तियाबु आहिनि, मौजूदु आहिनि। ऐं कस्टमर्स खे कन्विंस करण जे लाइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॾाढी ज़बरदस्त ॿुधायां त स्टाइलो जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे 800 खां बि शुरू थियनि था, 1200 ताईं बि आहिनि, मतिलबु घटि रिआयती क़ीमत वारा बि आहिनि। इन खां अलावा कस्टमर्स जे लाइ स्टाइलो ते मौजूदु जेका ज्वैलरी आहे उहा बि ॾाढी शानदार आहे। ऐं गॾोगॾु जेकी ॿियूं शयूं आहिनि उहे बि सेल जो हिसो आहिनि। ख़रीदारी जेका करे थो कस्टमर उते तमामु घणो डिस्काउंट्स मां फ़ाइदो बि हासिलु करे सघे थो। हीअ ऑफर जेका आहे सा उहा महदूद मुदत जे लाइ आहे। अॼु ई पंहिंजे वेझे कंहिं ख़ासि तौर ते आउटलेट ते जेकॾहिं तव्हां विज़िट कंदव स्टाइलो जे त पोइ तव्हांखे इहे ऑफर्स मिली सघनि थियूं। स्टाइलो
पायो स्टाइलो वठो स्टाइल सां ज़िंदगी गुज़ारियो। ऐं तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां, कम जी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां, अमल करणु तव्हांजो कमु आहे। ऐं पाण बि स्टाइलो जे आउटलेट ते हाणे थोरी देरि बल्कि प्रोग्राम खां पोइ विज़िट ज़रूरु कंदुसि। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी सालगिरह जो ॾींहुं बि आहे। उनजे जनम ॾींहं ते बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टो जे चाहींदड़नि सभिनी साथियुनि खे दोस्तनि खे असां दिलि जी गहराइनि सां जनम ॾींहं जूं वाधायूं ॾियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब त आसिफ अली ज़रदारी उनखे नालो ॾिनो आहे, बिलावल भुट्टो साहिब ज़रदारी साहिब ॿई हाणे उनजा नाला आहिनि। सो बेनज़ीर भुट्टो साहिबा जो मोंभी पुटु तमामु घणियूं तकलीफ़ूं उन कटियूं आहिनि ऐं नंढपिण खां वठी करे ख़ासि तौर ते हुनजो पीउ जेको आहे सो उहो जेल में रहियो। ऐं बेनज़ीर साहिबा जी जेका हुकूमत हुई उहा जॾहिं ख़तमु थी, फारूक लगारी साहिब जॾहिं असेंबलियूं टोड़ियूं, उन वक़्तु बि ॾाढी सूरत हाल कशीदा हुई, ॾुखी हुई। नंढिड़ो हुयो बिलावल भुट्टो, दुबई वठी वई उनखे बेनज़ीर साहिबा, पढ़ियो बि उते। ऐं जॾहिं बेनज़ीर साहिबा जी ख़ासि तौर ते जॾहिं शहादत थी ऐं टीजे जो जेको ॾींहुं हुयो उते उन टीजे में फ़ैसिलो कयो वियो त बिलावल भुट्टो ज़रदारी खे पार्टी जो चेयरमैन कयो वेंदो। बेनज़ीर भुट्टो साहिबा जी इहा वसियत हुई, वसियत जे मुताबिक़ इहा ॻाल्हि हुई त आसिफ ज़रदारी चेयरमैन थिए, पर आसिफ ज़रदारी चेयरमैन न थियो, शरीक चेयरमैन थियो। उन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे चेयरमैन करे छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मां असांजी अवाम खे, नौजवाननि खे, ख़ासि तौर ते जेको यूथ आहे असांजो, उन्हनि खे तमामु घणियूं उमेदूं आहिनि त हिकिड़ो पढ़ियल लिखियल नौजवान आहे, समझदार नौजवान आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जो ॾोहिटो आहे, त उन मां हिकिड़ी उमेदु आहे त अॻिते हली करे तव्हां ऐं असांजे लाइ को सुठो सवण साबित थी सघे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जेकॾहिं अॻिते अचे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे जनम ॾींहं जूं खोड़ सारियूं वाधायूं। हाणे अचूं था असां पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब ॾांहुं, मौज़ूद महिमाननि ॾांहुं। मौज़ूद महिमान ॾाढा सुठा अॼु असांजे प्रोग्राम में आहिनि। PTI जो हिकिड़ो अॻवान बि असां सां गॾु आहे, सो उनखे भलीकार चऊं था। सभ खां पहिरियां इरफानुल्लाह खान न्याज़ी असां सां गॾु आहे, उनखे वेलकम चइजे थो। इरफान साहब कैसे हैं? ठीक हैं? बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ आए, थैंक यू सो मच। उनखां पोइ असां सां हिकिड़ो ॿियो जेको ख़ासि महिमान असांजे प्रोग्राम जो हिसो आहे, खोड़ ॾींहं थी विया उन्हनि सां मुलाक़ात न थी हुई, अॼु असांजे प्रोग्राम जो हिसो थियो आहे। उनजी वॾी महिरबानी। ॿारनि जी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आहे, ॾाढो सुठो डॉक्टर आहे ऐं जीअं ॿुधाईंदो आहे, मशवरा जेके ॾींदो आहे, सलाहूं ॾींदो आहे, उहे सलाहुनि मां ई जेकॾहिं कमु वठिजे त मेडिसिन्स वठण जी का ज़रूरत न पवंदी आहे। डॉक्टर वहीद पीरज़ादो साहिबु असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। डॉक्टर साहिबु कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी बि, तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं उनखां पोइ आउं ॿियनि महिमाननि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो हलां। एजुकेशन ख़ासि तौर ते असांजो वॾो मसइलो आहे। सो तालीम जो मयार पाण वटि कीअं आहे? तालीम सभिनी जे लाइ हिकु जहिड़ी आहे न? ही ग़रीब जो ॿारु कीअं थो पढ़े, अमीर जो ॿारु कीअं थो पढ़े? सो इहा सूरत हाल थोरी अलॻि अलॻि छो आहे? इन हवाले सां बि पाण कचहरी कंदासीं। तालीम अॼुकल्ह जे दौर में वॾी महांगी बि थी वई आहे। ग़रीब माण्हू पंहिंजे ॿार खे तालीम बि नथो ॾेई सघे, वॾो मसइलो आहे इहो। सो इन हवाले सां बि कचहरी कंदासीं। एजुकेशन सां हुनजो तालुक़ु आहे। पाण PhD कई अथऊं एजुकेशन में ऐं इकरा यूनिवर्सिटी में बि पंहिंजो किरदारु अदा कनि थियूं, निभाइनि थियूं। डॉक्टर फातिमा रेहान डार साहिबा असां सां गॾु आहे, उन्हनि खे वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं? ठीक है, अल्लाह का शुक्र। बहुत शुक्रिया जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं इन खां सवाइ ॿी जेका असां वटि महिमान शख़्सियत आहे, ॾाढो सुठो आवाज़ बि हुनजो आहे, पाण होम्योपैथिक जी डॉक्टर बि आहे, पर अॼु उन सां कुझु कचहरी बि कंदासीं, कुझु वरी उन खां सुठा कलाम बि ॿुधंदासीं। डॉक्टर फराह असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहिबा कैसी हैं आप? अल्लाह का शुक्र। बहुत शुक्रिया, आप भी हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। ऐं उस्ताद मोहरम नाज़ त असां सां गॾु ई हूंदो आहे। उस्ताद मोहरम नाज़ खे भलीकार चऊं था। उस्ताद साईं बि अॼु पंहिंजे आङुरुनि जो जादू अॼु असांजे प्रोग्राम में ॾींदो ऐं पाण कमाल जी मगनातीसी रखे थो। म्यूज़िक जॾहिं ॿुधंदा आहियूं त पोइ दिलि में धमाल थींदी आहे, दिलि में हिकिड़ी तार वॼी पवंदी आहे। उस्ताद मोहरम नाज़ जी इहा बदौलत आहे। सो मोहरम साईं तव्हांखे भलीकार चऊं था। ईअं न दिलि चवंदी आहे तव्हांजी, तव्हांजी दिलि चवंदी आहे त अञा वधीक ॻाल्हाए, पर छा कयूं, महिमाननि ते बि ॻाल्हाइणो आहे। वॾी 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 महिरबानी। ईअं न साईं। सो स्टार्ट कयूं था। पाण आउं सम्झां थो त तइलीम वॾो मसइलो आहे अॼुकल्ह जे दौर में। सो डॉक्टर फातिमा असां सां गॾु आहे। डॉक्टर साहिबा, पुराने ज़माने की बात नहीं करते, आजकल के ज़माने की बात करते हैं। माशाल्लाह से स्कूल्स भी ज़्यादा हो गए, हर गली में कोई ना कोई स्कूल देखने को मिलता है, यूनिवर्सिटीज़ भी ज़्यादा हो गई, कॉलेजेस भी हैं, लेकिन वो तालीम का मयार लोग कहते हैं कि वो नहीं रहा जो पुराने ज़माने में था। ये क्या मसला है? बड़ा अहम सवाल किया है आपने। देखिए, बुनियादी तौर पर जब हम मुल्की सतह पे देखते हैं तो हर मुल्क का एक अपना तालीमी नज़रिया है जो होना चाहिए। हमारी 74 साल तालीमी तारीख़ में अभी तक हम कोई मुस्बत तालीमी नज़रिया नहीं बना सके, जिसको फिर हम ट्रिकल डाउन करें मुख्तलिफ सतह के ऊपर, प्राइमरी सतह पर, मिडिल स्कूल सतह के ऊपर, सेकेंडरी, कॉलेजेस और फिर यूनिवर्सिटीज़। ये एक
जिसको आप कॉमन थ्रेड कहते हैं, इसको वीव अक्रॉस करना चाहिए अक्रॉस ऑल डिसिप्लिन्स। बदकिस्मती से हम ये इतने सालों में कर नहीं सके। हमारे मसाइल में एक बड़ा पेचीदा मसला ये है कि तालीम जो है वो मुख्तलिफ धड़ों में बट गई है, जिसमें आप समझ लें कि प्राइवेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, फिर एलीट स्कूल्स, फिर सेमी एलीट स्कूल्स, तो ये मसले को पेचीदगी का शिकार करते चले जा रहे हैं। तो इसमें बुनियादी तौर पर मेरा ख्याल है एक हम आहंगी के साथ एक कॉमन नेशनल एजुकेशनल विजन का होना ज़रूरी है। अच्छा। और दूसरी बुनियादी बात ये है, और आजकल सिंगल नेशनल करिकुलम का भी बहुत चर्चा हो रहा है, और तो मैं उस पर मेरा नज़रिया, मैं अप्रिशिएट ज़रूर करती हूँ, लेकिन मेरा अपना यह ख्याल है कि तालीम मुसावाती बुनियादों पर दी जाती है। अच्छा अच्छा अच्छा। तालीम जो है, देखिए हमारा मुल्क जो है उसको अल्लाह ताला ने मुख्तलिफ मैं समझती हूँ कि खूबसूरत चीज़ों से नवाजा है, जिसमें लैंग्वेजेस हैं, जिसमें कल्चरल डाइवर्सिटी है, और इसके अलावा उसके साथ साथ जोग्राफाई हमारी जो हैं वो हदें बहुत मुख्तलिफ हैं। जो सिंध का जोग्राफाई पोजीशन है वो पंजाब की नहीं है, तो हम इन चीज़ों को कैपिटलाइज नहीं कर पा रहे। तो तालीम इन मुसावाती बुनियादों पर दी जाती है, इसी वजह से तालीम जो है अभी तक मसाइल का शिकार है। सही 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 सही। तालीम अञा मसइलनि जो शिकार आहे। कल्ह मूं ॾिठो पिए त सरदार शाह साहिब जो हिकिड़ो बयानु साम्हूं आयो आहे त प्राइवेट जेकी स्कूल आहिनि उते जेकी उस्ताद पढ़ाइनि था उन्हनि जी पघार घटि में घटि 25,000 हुजणु घुरिजे। सरदार शाह साहिब तव्हां चई त छॾियो आहे, हाणे मसइलो ख़बर अथव छा आहे? मसइलो इहो आहे त इहो भार बि वालिदेन ते पवंदो। ज़ाहिर आहे जेकॾहिं 25,000 पघार उस्ताद जी जेकॾहिं कनि था प्राइवेट स्कूल वारा, त उहे फ़ियूं ॻरियूं वठंदा वालिदेन खां, सो वालिदेन मुश्किलात जो शिकार थी वेंदा। इन जे लाइ तव्हांखे का बि सोच न आहे, सम्झ न आहे। बहरहाल तव्हां चई छॾियो, हवा में तीर लॻी वियो आहे। बहरहाल 25,000 रुपए लाइ ॾींदा अलाए न ॾींदा, पर इहो ॾाढो ॾुखियो मरहलो आहे। सो जेकॾहिं सरकारी स्कूलनि जी तालीम ॾाढी सुठी थिए थी त अॻिते हली करे माण्हू सरकारी स्कूलनि ॾांहुं तवजो ॾींदा, सरकारी स्कूलनि ॾांहुं ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। सो न्याज़ी साहब, तालीम के हवाले से इमरान खान साहब का विजन क्या है और क्या समझते हैं कि तालीमी जो मयार है हमारे पाकिस्तान का वो बेहतर है या नहीं है? इमरान खान का विजन तो बिल्कुल ज़बरदस्त है पूरे पाकिस्तान के लिए, क्योंकि जैसे ही हमारी गवर्नमेंट आई 2013 में KPK में, सही, तो सबसे पहले उन्होंने कहा कि NTS जो भी उस्ताद होगा NTS टेस्ट देगा, उसके बाद पढ़ाएगा। इसी तरह उन कोशिश जारी की, अपनी ही गवर्नमेंट थी, अपने ही लोग उसके अगेंस्ट हो गए, खिलाफ हो गए, टीचर्स खिलाफ हो गए, लेकिन अब जाके उन्होंने जो रियलाइज़ किया, वालिदैन ने रियलाइज़ किया कि तो अगर एक उस्ताद अगर टेस्ट ही नहीं दे पा रहा तो हमारे बच्चों को क्या पढ़ाएगा। सही सही सही। इसी तरह अगर हम अब जाके इसी उसको बढ़ाते हुए इमरान खान ने कहा कि भाई यकसर निज़ाम हो तालीम का, कि एक गरीब का बच्चा भी वही पढ़ रहा हो, सही, और एक अमीर का बच्चा भी वही पढ़ रहा हो, एक दीनी मदारिस में रहने वाला, क्योंकि बहुत गैप आता चला जा रहा है अमीर गरीब। और ये हमारे मुल्क में ये सिलसिला जो पिछले 74 सालों से और सियासत के रंग में उनको जो फंसाया गया ना, वो चीज़ हमारी मतलब पाकिस्तान तहरीक इंसाफ ख़त्म करना चाह रही है। इसी तरह मैं समझता हूँ कि कराची को आप देख लें, कराची में या सिंध में आप देख लें, जिस तरह बहुत से TV चैनल्स के प्रोग्रामों में उस्तादा से पूछे गए सवालात कि बहुत सारों को तो कौमी तराना नहीं आया, बहुत सारों को बहुत से नॉलेज के सवाल नहीं आए, और वो पढ़ा रहे हैं। इसी तरह एक और मुझे याद है कोई टीचर थे, कोई साइंस पढ़ाते थे शायद, उनको ऑक्सीजन का फार्मूला ही नहीं पता। बल्कि IBA की अभी टेस्ट हो रही है, तो जो कैंडिडेट्स हैं वो इम्तिहान सही नहीं दे पा रहे, सही नहीं दे पा रहे। अभी मेडिकल का जो NTS हुआ अभी रिसेंटली, सिंध के बच्चों के साथ इतनी ज्यादती हुई, ये जो इमरान खान चल रहे खत्म हो, कि उनको निसाब में NTS टेस्ट में पंजाब का सिलेबस दे दिया। मुझे मालूम इसलिए हो कि मेरी बेटी ने खुद दिया, वो बेचारी रोती रही कि हमें तो जो हमने यहाँ पढ़ा हमें तो आया ही नहीं। तो ये मामला जो है ना, इस सियासत के नजर होते जा रहे हैं। लोगों ने तालीम को, मैं कहता हूँ कि पैसा बनाने की वो बना दिया है, जगह जगह स्कूल खड़े कर दिए हैं। लब्बे आती है दुआ तो बिल्कुल ही खत्म ही हो चुकी है, जो हमने और आपने पढ़ी होगी। सही 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 सही। उस वक्त का स्कूल और आज के स्कूलों में ज़मीन आसमान का फ़र्क है। सही सही। वहाँ बाकायदा एक स्कूल और एक मतलब मैं समझता हूँ उस वक्त की स्कूल की जो कैंटीन की जो वो होती थी ना, एक मतलब खातून या आंटी जो खड़ी होती थी, उससे भी प्यार होता था बच्चों को, एक खलूस होता था। अब वो चीज़ें खत्म होती जा रही है, कमर्शलाइज हर चीज़ हो गई है। आप किताबें कमर्शियल करके दे रहे हैं, आप वहाँ पे कैंटीन कमर्शियल उसमें दे रहे हैं, ठेके पे कौन ज़्यादा पैसे देगा। सही सही। तो मैं ये समझता हूँ कि जो इमरान खान का विजन है, मुखालफत तो हो रही है और एलीट स्कूल वाले कर रहे हैं कि भाई ये गरीब का बच्चा क्यों अंग्रेजी पढ़े। सही। तो ये इंशाल्लाह ताला हम पूरी कोशिश में है
जिस तरह इमरान खान चाह रहा है कि पूरे मुल्क को एक कौम बनाऊं, जिस तरह एक कोई डिजास्टर होता है तो हम सारे इकट्ठे हो जाते हैं, उस हम नहीं देखते कि हम पंजाब के, सिंध के, बलोचिस्तान के या व्हाटएवर कहीं के भी हैं। तो इसी तरह इमरान खान चाहता है कि हम एक कौम बन जाए, हर मामले में इकट्ठे खड़े हों, मुल्क के वकार के साथ। सही। सो डॉक्टर वहीद साहब ॿुधो था न, ये तालीमी सरगर्मियूं पिया आहिनि ऐं कुझु उणायूं पिया आहिनि, पर पाण हाणे कचहरी कयूं था, पंहिंजी उणाई जेका आहे सभु पोलियो जा फुड़ा केतिरा लाज़िम आहिनि, पहिरियां त इहो ॿुधायो, उन खां पोइ वरी पाण अॻिते कचहरीअ लाइ वधूं। साईं तमामु सुठी ॻाल्हि पई हली। मां पंहिंजनि दोस्तनि खे, पंहिंजनि भेनरुनि खे इहो मशवरो ॾींदुसि त पंहिंजा बचड़ा पढ़ायो। तालीम जेकॾहिं असांजे अदरी उन ज़ुलेखा खे हूंदी न्याणीअ खे जंहिं स्कूल मां पढ़े थी पई त शायदि पंहिंजनि बच्चनि जो बि ओतिरो ख़्यालु करे। सही माउ पढ़े थी त पूरो कुटुंब पढ़े थो। ऐं जेकॾहिं अमड़ पढ़ियल आहे, 2 दर्जा पढ़ियल आहे, 5 दर्जा न्याणी उहा पढ़ियल आहे, जेको वसाहर हुनखे पढ़ायूं था पिया, उन ते तवजो आहे त सुभाणे जॾहिं बचिड़े खे जनमु ॾींदी त उन ॿार जी पर घोर बीमारियुनि जी दवाउनि जी सॼो उन जे मथां आहे। मर्द हमेशह ॿाहिरि निकिरी थो वञे रोज़गार जे सिलसिले में, नौकरी जे सिलसिले में, पर माउ घर में उन सज़ा खे पोइ भोगे थी पई, ॾिसे थी पई। जे पोलियो आहे, पोलियो हिकिड़ो असां वटि अज़ाब आहे। इन ॾिसो क़ुर पाक में ज़िक्र आहे त मां तमामु बीमारियुनि जो इलाजु लाथो आहे। ठीकु आहे साईं, असांजो क़ुर पाक हिकिड़ो मुकमिल किताबु आहे जंहिंमें हर शइ लिखियलु आहे, हर शइ जो इलाजु आहे। पोलियो हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ु आहे जेको हिकिड़े ॿार खे न पूरे ख़ानदान जी बीमारी आहे। तव्हां हिकिड़ो मिसाल वठो त जेकॾहिं कंहिंजे बचिड़े खे पोलियो थी पियो, थोरी ग़िफ़लत जे करे, थोरी कोताहियुनि जे करे, त उहे जॾहिं महिमान थी कंहिंजे घर में वञनि था त केॾो परेशानी जो मामलो आहे, त उहो बचिड़ो मंडकाए हले, लंगड़ो थी हले, न हले, व्हील चेयर ते विहारियऊं, हंजुनि ते खणी घुमायूं। पर इन खां बहितर इहो आहे त जेकॾहिं असांजे वटि शऊर हुजे, तालीम हुजे, त पंहिंजे बचिड़े खे पोलियो जा 2 क़तरा पिया ॾियूं ऐं पंहिंजी ड्यूटी सम्झूं। स्कूल खुले थो त सुबुह जो केतिरी बि असांखे तकड़ हूंदी आहे, पर पंहिंजे बच्चे खे गाॾीअ ते विहारे स्कूल ताईं छॾणु वेंदासीं, ड्रॉप कंदासीं कि भाई पहला क्लास न छूट जाए। यानी मैं थोड़ा सा उर्दू में इसलिए बता रहा हूँ ताकि सब समझें। पोलियो की बात कर रहा हूँ बहन कि सुबह को जल्दी होती है कि हम स्कूल बच्चे का मिस ना हो जाए और अपने बच्चे को घसीटते हुए भी लेकर जाएंगे ताकि वहां से कोई एक्सप्लेनेशन कॉल ना आए। अगर पोलियो है, पोलियो के कतरे पिला रही है, गवर्नमेंट की तरफ से प्रोग्राम शुरू हुआ है, ये हफ्ता मनाया जा रहा है, तो क्यों नहीं वो बाप, वो वालदा अपने बच्चे को साथ लेके उस बुनियादी सेहत मरकज पे, उस हॉस्पिटल में लेके जाती है जहां उसके बच्चे को शिफा मिलनी है, जहां सेहत मिलनी है। सही बात है। एक बच्चा सेहतमंद है, पूरा घराना सेहतमंद है। असांजे मथां इहा ड्यूटी आहे त असां पंहिंजे बच्चनि खे जेके घर में टीमूं अचनि थियूं उन सां सहकार कयूं। असांजो कल्चर आहे, हमारे सिंध का कल्चर है मेहमान नवाजी का। अगर कोई टीम हमारे पास आती है तो वेलकम करें। अगर बच्ची दरवाजे पे दस्तखत कर रही है, वो बच्ची किसी और की नहीं है, हमारी बच्ची है, बेटा आ जाए, बच्चे को कतरे पिलवाएं, कोई नुकसान नहीं है। मुझे ये बताएं कि जो इससे इनकारी हैं वो डेटा क्यों नहीं पेश करे रहे कि इससे इतना नुकसान हुआ है। कोई नुकसान नहीं है। सही। तमाम उलमा ने इस फतवे दिए हैं, तमाम अकाबरीन ने इसके फैसले की तायद की है। तो मैं तो हर फर्द से, हर ख़ानदान से गुजारिश करूँगा कि ये पोलियो ख़त्म हो जाना है, लेकिन हम सिर्फ सहकार करें। देखिए कोविड के लिए हम भाग दौड़ कर रहे हैं, प्रिकॉशनरी, तो पोलियो के लिए क्यों नहीं। मासूम बच्चा कितना प्यारा है, पंहिंजनि ॿारनि सां साईं असां एतिरी मोहबत कयूं था, पितकड़नि ॿारनि सां मोहबत कयूं था, उन्हनि खे खुराक लाइ असां बार बार उन्हनि जे मथां जतन कयूं था। त महिरबानी करे पोलियो जा क़तरा पियारियो, पंहिंजनि बच्चनि खे, पंहिंजे कुटुंब खे, पंहिंजे मुआशरे खे सेहतमंद। सही बल्कि साईं डॉक्टर साहब ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई त बुनियादी सेहत मर्कज़ ते वञणु घुरिजे, लेकिन टीम नथी पहुचे। तमामु नज़दीक हर इलाइक़े में। बिल्कुलु। ऐं हीअ जेका वैक्सीनेशन जेका मुहिम आहे, हिन साल जी 5वीं मुहिम आहे, इन मुहिम में ज़रूरु हिसो वठो, बल्कि पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरो। अहिड़ी साई वठूं था, मोटी ईंदासीं त पोइ डॉक्टर फराह खां तव्हांखे हिकिड़ो सुठो कलाम बि ॿुधायूं था। तव्हां असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। पंहिंजो मुस्तक़बिल बचायो ऐं पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा क़तरा पीआरियो। दुनिया पोलियो जे ख़ात्मे जे किनारे ते आहे, पर दुनिया में ख़ासि तौर ते जेका ॻाल्हि आहे त 99.9% जेको आहे सो पोलियो केसनि में घटिताई थी आहे। पाकिस्तान सिर्फ़ु उन्हनि 2 मुल्कनि में शामिलु आहे जिन में पोलियो जा केसिस अञा आहिनि। हिकिड़ो त अफ़गानिस्तान आहे
ऐं ॿियो आहे पंहिंजो पाकिस्तान में अञा पोलियो छो आहे, इन जो सबबु इहो आहे त ॿारनि पोलियो मुहिम दौरान पोलियो वैक्सीन न लॻाई आहे। पोलियो वैक्सीन जे बारे में असांजे माशरे में कुझु ग़लतफ़हमियूं आहिनि, माण्हू सम्झंदा आहिनि त उहे हिलाल न आहिनि, जेको सरासर ग़लति आहे। इन ॻाल्हि खे तव्हां ज़हन मां कढी छॾियो। पंहिंजो फ्यूचर, पंहिंजे ॿारनि जो फ्यूचर, ख़ासि तौर ते तव्हांजो पंहिंजो फ्यूचर आहे, तव्हांजा ॿार जेकॾहिं सही हूंदा ऐं पंहिंजनि पेरनि ते बीठल हूंदा त ईंदड़ जेको मुस्तक़बिल आहे उहो तव्हांजो ॾाढो सुठो शानदार हूंदो। डॉक्टर फराह, आप क्या कहना चाहेंगे? आप भी माशाल्लाह डॉक्टर हैं, पोलियो के खतरे कितने अहम हैं? बिल्कुल ऐसे हो जाएगा जैसे वो भी मरीज हो गए हैं। तो जब बच्चा पैदा होता है जो कि एक फूल की तरह होता है, तो उसकी हिफाजत के लिए जब हम वैक्सीनेशन के लिए जाते हैं तो पोलियो के ड्रॉप्स तो बहुत ज़रूरी हैं पिलाने। सही। और अगर घरों में मैंने बहुत सारी ख़वातीन को देखा है कि जब बच्चियाँ आती हैं, दरवाज़ा खटखटाती हैं, तो लोग उनसे अवॉइड करते हैं, नहीं पता नहीं ये गलत ड्रॉप्स पिला देंगी, पता नहीं क्या है। तो मैं तो यही अपनी ख़वातीन से ये कहती हूँ कि नहीं, इस तरह नहीं करें, आप अपने बच्चों को ज़रूर ड्रॉप्स पिलाएं। और जगह जगह हॉस्पिटल्स में भी ये ड्रॉप्स पिलाए जा रहे हैं माशाल्लाह। तो ये है कि उनके बच्चों की सेहत के लिए आप ये ज़रूर कदम उठाएं। सही। ऐं जेकॾहिं तव्हां वटि टीम न पहुती आहे, तव्हांखे वरी हिकिड़ो नंबर असां ॿुधाए छॾियूं था, 1166 ते तव्हां कॉल करे उन्हनि खे ॿुधाए सघो था, उनखे ॾिसी सघो था बाबा टीम असांजे दरवाज़े ते छो न आई आहे, असांजा ॿार रहिजी विया आहिनि। पर जेकॾहिं तव्हां घर पाण आहियो ऐं तव्हां अॼु या सुभाणे जेकॾहिं को कमकार न आहे त तव्हां पंहिंजनि ॿारनि खे कंहिं वेझे बुनियादी सिहत मर्कज़ ॾांहुं वठी वञो ऐं वैक्सीन ज़रूरु कराए अचो, बल्कि ये पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरे अचो। डॉक्टर साहब, एक अच्छा सा सॉन्ग सुनवा दें अभी, मेरा दिल कह रहा है कि कुछ ना कुछ अच्छा भी, कोई सुबह सुबह का कोई अच्छा सॉन्ग प्रोग्राम में शामिल किया जाए। सही है। ये समा, ये समा, ये समा, ये समा मौज का कारवां, साथ है हम सफर है, ले चला है कहाँ। ये समा मौज का कारवां, साथ है हम सफर है, ले चला है कहाँ। ये अभी लहर जो बह गई है, जाने चुपके से क्या कह गई है। ये अभी लहर जो बह गई है, जाने चुपके से क्या कह गई है। मुस्कुराई फज़ा, गुनगुनाई हवा, चुमके ये ज़मीं आसमां। ये समा
वाह जी वाह वाह वाह, क्या कहने क्या कहने क्या कहने। फराह जी मज़ा आ गया माशाल्लाह से, बहुत अच्छी आवाज़ है आपकी और सिलेक्शन बहुत कमाल की होती है आपकी, पुराने सदाबहार नगमात लेके आती हैं, सुनाती हैं। सो डॉक्टर साहिबा, डॉक्टर फातिमा भी हमारे साथ हैं। डॉक्टर साहब मुझे ये बताएं कि एजुकेशन पे तो बात हो रही थी, क्या समझती हैं कि हेल्थ एजुकेशन होना भी लाजिम है हमारे लिए? बेहद लाजिम है। देखिए इस वक्त अगर हम दुनिया की सतह पे देखें कि ग्लोबली एजुकेशन में क्या चेंजेस आ रही हैं, सही, तो एक बुनियादी चेंज जो आ रहा है वो इंटीग्रेशन ऑफ कॉन्सेप्ट्स का आ रहा है। हम इंटीग्रेटेड करिकुलम की बात करते हैं। अगर आप मुझे 2 मिनट दें तो मैं एक मिसकंसेप्शन को क्लियर करना चाह रही हूँ, क्योंकि हाल ही में हुकूमत भी सिंगल नेशनल करिकुलम के ऊपर बात कर रही है और उसमें बहुत काविशें भी हुई हैं। हमारे यहाँ जो सबसे मिसकंसीव्ड कॉन्सेप्ट है वो करिकुलम का लफ्ज़ है। हम सिंगल नेशनल करिकुलम अंग्रेजी में कहते हैं और उर्दू में हम उसको यकसा कौमी निसाब कहते हैं। निसाब सिलेबस को कहते हैं। सही, सही। और करिकुलम एक तालीमी मंसूबा बंदी का नाम है। सही, सही। तो हम जब दुनियावी सतह के ऊपर देखें तो कहीं पर भी हमें ये नज़र नहीं आ रहा कि हम कंपार्टमेंटलाइज्ड एजुकेशन देने की तरफ बात करें, क्योंकि दुनिया अब बिल्कुल ग्लोबलाइज्ड हो गई है और उसमें कॉन्सेप्ट्स जो हैं वो इंटीग्रेटेड हो चुके हैं। सही, सही। हम अपने यूनिवर्सिटी लेवल के ऊपर इंटरडिसिप्लिनरी एजुकेशन देते हैं, जिसमें हमारा इंजीनियर बच्चा जो है वो एथिक्स एंड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी भी पढ़ता है, वो फिलॉसफी भी पढ़ता है, वो लिटरेचर भी पढ़ता है। तो हेल्थ एजुकेशन क्यों नहीं? हेल्थ एजुकेशन को हम एक अलहदा फील्ड क्यों समझते हैं? सही, सही। डॉक्टर साहब ने जैसे बात की कि हमारे यहाँ रुझानात कुछ मुख्तलिफ हैं, लोगों में अवेयरनेस नहीं है, तो अवेयरनेस तो स्कूल की सतह से आती है, तालीम की सतह से आती है। और अगर हम करिकुलम को इंटीग्रेटेड कॉन्सेप्ट्स के साथ लेकर चलें तो पोलियो जैसी जो एक मौजी बीमारी है या उसके साथ साथ और इतनी मुश्किल बीमारियां हैं जिनसे बच्चे जिनको लाहक होते हैं बच्चों को, तो अगर हम उसको अपने सिलेबस और करिकुलम का हिस्सा बनाएं तो एक अवेयरनेस आती है। बच्चा घर जाके बात करेगा कि आज हमने क्लासरूम में पोलियो के बारे में पढ़ा। सही, सही, सही। हमारे मुल्क में 50% बच्चे जो हैं विटामिन ए डेफिशिएंसी का शिकार सही, सही। 45% बच्चे सिंध में स्टंटेड हैं, सही, और वेस्टेड हैं। तो क्या हम सबको ये अवेयरनेस है कि हम कितने बड़े ह्यूमन बॉम्ब की तरफ जा रहे हैं? ये बच्चे आगे 10 साल के बाद इन बच्चों का मुस्तकबिल क्या है? सही। तो मेरा कहने का मकसद ये नसाब में कुछ ऐसा होना चाहिए जी, पढ़ने के लिए भी इंटीग्रेशन हमारी टेक्स्ट बुक्स जो हैं, हमारी दरसी किताबें जो हैं, उनमें इन मौजूआत के ऊपर बहस होनी चाहिए। इसके साथ साथ देखिए, मैं आकर एक लेक्चर दूं स्कूल में और मैं कहूं कि पोलियो एक बड़ी मौजी बीमारी है और इसकी रेडिकेशन के लिए हमें ये करना चाहिए, बच्चे आएंगे, आधे सुनेंगे आधे नहीं सुनेंगे। यही चीज अगर हम एक रोल प्ले के जरिए करें, यही चीज अगर हम बच्चों को दरसी किताबों के जरिए मुख्तलिफ प्रैक्टिकली भी करवाया जाए कि भाई हाथ धोने से चाहिए, उन घरानों में लेकर जाएं जहां ये बीमारी है। और घराने का क्या है, जैसे डॉक्टर फराह ने कहा कि एक मरीज बच्चा होता है और पूरा घराना मरीज बन जाता है। सही। तो ये इन चीजों को लिंक करने की जरूरत है जो हमारे माशरती मसाइल हैं। तभी हम एक आला तालीम की बात कर सकते हैं थ्रू एन इंटीग्रेटेड अप्रोच। सही, सही, सही। डॉक्टर साहब हाणे पाण वरी पंहिंजी आम जेका कचहरी पाण ॾाढी सुठी बि कंदा आहियूं, उन कचहरी तरफ़ वधूं था। असां वटि ईअं थिए थो त नंढो को ॿारु बीमार थिए थो त पोइ डॉक्टर सां मशवरो नथियूं कनि असांजूं वधियूं भेणूं, पोइ ॾाॾी चए थी त हीअ खाराएसि, नानी चए थी त हीअ खाराएसि, तूं पाण हीअ खा ऐं हीअं थी वेंदो त पोइ सही थींदो, डॉक्टर वञण जी ज़रूरत न आहे। छा चवंदो हिन बारे में? साईं ग़लति आहे त जेका अमड़ पंहिंजे बचे खे जनम ॾिए थी जी, त उन जे मथां का बि रोक टोक न हुअणु घुरिजे। सही, सही। असांजूं मासियूं, असांजूं नानियूं, असांजूं ॾाॾियूं मथां लठ खई बीठियूं आहिनि उन नियाणीअ मथां त हे न खाइजांइ वाई थी वेंदी, हे न खाइजांइ ॿार खे हीअं थी वेंदो। सही, सही। ॾिसो, जेकॾहिं माउ खाईंदी न त खीरु ठहंदो कीअं? सही, सही। आम मिसाल आहे त असां पंहिंजे मेह खां, गऊं खां, ढगीअ खां खीरु कीअं था वठूं? सही, सही। हुननि जो गाहु वधाईंदा आहियूं, कटी वधाईंदासीं, खड़ो कटी सभु ॾींदासीं त खीरु थिए। त अमड़ जे मथां जेका रोक टोका साजाई आहे, मां कॉन्फिडेंस सां चवां थो उन्हनि भेनरुनि खे, उन्हनि अमड़ियुनि खे, बाबा खाए जेको अलाह ॾिनो आहे घर में। मतिलबु मां त इहो चाहींदुसि जेकॾहिं उहा बचे खे पंहिंजे खे खीरु प्यारे थी पई त उहो फ्रूट खाए, पंहिंजे इलाइक़े में जेके सब्जियूं आहिनि साए रंग जूं उहे इस्तेमालु करे त जीअं हुनजो खीरु बि वधंदो ऐं हुनजो आयरन बि वधंदो। हिकिड़ी माउ जंहिंजो आयरन आहे 9
9 मिलीग्राम। जेकर 9 वारी उहा बच्चे खे छा मुंतक़िल कंदी त हूअ काॾां पंहिंजो हीमोग्लोबिन लेवल वधाए। त जेके इलाइक़े जूं सब्जियूं आहिनि जंहिंमें हाणे भिंडी आहे, पालक आहे, तूरी आहे, सूफ़ आहे, इहे शयूं हुनखे खाइण ॾियो, इहे वाई कोन कंदियूं, इहे बहितर आहिनि। सिर्फ़ु हुनखे यखनीअ ते न रखो, सिर्फ़ु हुनखे इहो न चओ त तूं चांहि सां खा, तूं रुखी मानी खा, त उन सां त अञा उहो सुकंदी, अञा खीरु सुकंदो। ॿियो ॿारु जीअं ॼमे थो पियो त अधु कलाक जे अंदरि महिरबानी करे हुनखे पंहिंजो खीरु पीआरनि। अलाह साईं जो फरमान आहे त मां तख़लीक़ बाद में थो कयां, अॻु में रिज़्क़ थो मोकिलियां, जे असां सही क़ुर पाक खे सम्झूं त यानी बाने जे अचण खां अॻु में ई अलाह साईं रिज़्क़ मोकिले थो। हाणे रिज़्क़ मोकिले थो त वरी जेकॾहिं माउ चवे थी त मूं वटि खीरु न आहे त उनजा सबब 2-3 हूंदा आहिनि जेके करे ॿुधाए छॾींदा आहियूं। उहा जेकॾहिं असां वटि अची ॿुधाईंदी आहे त हुनखे हिमत हज़ाराइबी आहे, हुनखे दड़को दहमान न, अञा हुनखे चइबो त पहिरियों ॿार खे हिकिड़े चमचे जेतिरे खीर जेतिरी ज़रूरत आहे जेको माउ मुंतक़िल करे थी। असां जूं दायूं चऊं, मासियूं चऊं, नानियूं चऊं, उहे चवंदियूं त इहो जेको पहिरियों मेरो खीरु आहे इहो फिटी कर, पर इहा अधीअ खे ख़बर न आहे त इहो जेको मेरो खीरु आहे इहा इन में एतिरियूं एंटीबॉडीज़ आहिनि, इहा एतिरी हिकिड़ी सुठी वैक्सीन आहे जो दुनिया हेतिरी तरक़ी कई आहे पर अहिड़ी वैक्सीन अञा पैदा न करे सघी आहे। तमामु बीमारियुनि जो उन में हल आहे। जेको अमड़ जो खीरु कसरत सां पीअंदो ॿारड़ो, यानी मूं अर्ज़ु कयो त अधु कलाक जे अंदरि खीरु पीआरियो। अधु कलाक जे अंदरि असांजो वरी घरनि में रोल छा हूंदो आहे त हे चाचे जहिड़ो आहे, हे नाने जहिड़ो आहे, न हे मासे जहिड़ो, बाबा जंहिं जहिड़ो पिया बच्चे खे खीरु ॾियो। पोइ खीरु पीआरण सां छा थींदो आहे त हुनजी जेका ग्लूकोज़ लेवल आहे उहा मेंटेन थींदी। अच्छा डॉक्टर साहब, ॿाहिराड़ी जूं औरतूं त खीरु पीआरनि थियूं, पर हाणे पाण वरी थोरो जेके शहरी असांजूं औरतूं वधियूं आहिनि या फैशनी जेकी औरतूं आहिनि जेकी चवनि थियूं पिया त असां ॿार खे खीरु पीआरींदासीं, जिसामत ख़राबु थींदी, उनजे लाइ थोरो ॿुधायो त केतिरो खीरु अहम आहे। ही जेके ख़ासि तौर ते मासियुनि जे बिले करे ऐं पाण हलियूं थियूं वञनि नौकिरियुनि ते, उन्हनि जे लाइ छा चवंदो? साईं भेनरुनि खे मां इहो मशवरो ॾींदुसि त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो बचे सां मोहबत आहे त पंहिंजो खीरु पीआरियो। अच्छा, पंहिंजो खीरु तव्हां कढी रखो, तव्हां जॉब ते वञो त वधि में वधि 6 घंटा 8 घंटा नौकिरी आहे, त जेकॾहिं माउ सुबुह जो उथी निंड मां नमाज़ बि पढ़े, अलाह खे यादि करे ऐं पंहिंजे बचे सां मोहबत करे पंहिंजी फीड कराए ऐं जेको अञा खीरु रहे थो पियो उहो खीरु प्रिज़र्व करे रखे कंहिं जार में। जेकॾहिं रूम टेम्परेचर ते रखंदी उहो खीरु त 6 घंटनि ताईं बि ठीकु आहे। फ्रिज में रखंदी त 12 कलाकनि ताईं बि उहो खीरु ठीकु आहे, पर जे फ्रीज़ करे त किताब में 6 महीननि ताईं तव्हां रखी सघो। यानी अमड़ जो खीर जो केॾो फ़ाइदो आहे। त उन्हनि भेनरुनि खे इहो मां चवंदुसि त तव्हां भले जॉब कयो, तव्हां नौकिरी ते वञो, पर खीरड़ो कढियूं रखियूं वञो, छो जो तव्हां ॿाहिरियों फीडर पीआरियो होॾो तव्हां ॿ चमचा पीआरियो। कैलोरीज़, प्रोटीन्स, विटामिन्स, जेके मिनरल्स आहिनि उहे लातादाद उन में पंहिंजो खीरु पीआरियो। अच्छा, पंहिंजे खीरु पीआरण सां माउ जो वज़न कोन वधंदो, माउ खे सीने जी बीमारियूं न थींदियूं। इन ते पाण तफ़सीली कचहरी कयूं था, ब्रेक जो टाइम थी वियो आहे डॉक्टर साहिबु, जेकॾहिं नाराज़ न थियो त ब्रेक साईं जो वक़्तु थियो आहे। साईं खां मोटंदासीं त पोइ गुफ़्तगू कंटिन्यू कयूं था। तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। जेकॾहिं तव्हां टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो असांखे इंतिहाई घणी ख़ुशी थींदी, ऐं ख़ासि तौर ते अॼु डॉक्टर वहीद पीरज़ादो साहिबु आयल आहे त उनखां कुझु सुवाल बि तव्हां करे सघो था। जेको तव्हांजे ज़हन में को सुवाल आहे ॿारनि जी बीमारियुनि जे हवाले सां, को ॿारु तव्हांजो कंहिं मर्ज़ में मुब्तला आहे त तव्हां टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। डॉक्टर वहीद पीरज़ादो तव्हांखे तव्हांजे सुवाल जो जवाबु ॾींदो। इन खां सवाइ असां वरी बि तव्हांखे गुज़ारिश कयूं था त पंहिंजो मुस्तक़बिल बचायो, पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। पोलियो वैक्सीन सॼी दुनिया में इस्तेमालु कई वञे थी, ख़ासि तौर ते जेकॾहिं ज़िक्र कयूं पाण मुस्लमान मुल्कनि जो त उन्हनि में तुर्की बि शामिलु आहे, इंडोनेशिया शामिलु आहे, सऊदी अरब आहे, उते बि पोलियो जी वैक्सीन इस्तेमालु कई वञे थी, पोलियो जा फुड़ा पीआरिया वञनि था। त पाण पाकिस्तान में छो नथा इन पासे ध्यानु ॾियूं? पाण वटि इहो मर्ज़ु अञा आहे, पाण जेसीं ताईं इन मर्ज़ खां बिल्कुलु ई ख़तमु थी वेंदासीं ऐं चवंदासीं त पाकिस्तान में इहो मर्ज़ु आहे ई न, त पोइ पाण खे सराही थींदी। हिकु अधु केस पाण खे 6 महीने 8 महीने ज़ाहिर ॿुधण में मिलंदो ई आहे, नज़र ईंदो आहे। सो इन्हनि मां पाण खे छुटकारो हासिलु करिणो आहे। इन सां गॾोगॾु विटामिन ए जो बारे में जेकी अहम हक़ीक़तूं आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त विटामिन ए इंसान जे जिस्म में इन्फेक्शन खे रोकण लाइ अहम किरदारु अदा करे थो ऐं उहा जिस्म जे कुदरती मुदाफ़िक़ ते वधाए थी, माना जेका ख़ासि तौर ते जेको इम्यून सिस्टम आहे पंहिंजो उनखे बहितर बणाए थो। ऐं उहे ॿार जिन जे जिस्म जी विटामिन ए जी घटिताई हूंदी आहे उन्हनि में मोतमार बीमारियूं
ख़ासि तौर ते वधी वेंदियूं आहिनि, रिस्क ते हूंदा आहिनि उहे ॿार, ॿारनि में विटामिन ए जी घटिताईअ सां अखियूं उन्हनि जूं कमु करणु छॾे सघनि थियूं, माना उहे पंहिंजे नूर खां महरूम थी सघनि था। सो WHO 6 महीननि खां 59 महीननि जे समूरनि ॿारनि खे विटामिन ए सप्लीमेंट ॾियण जी सिफारिश करे थो, जेको इहो साबित करे थो त उहे सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। हाणे पाण कचहरी ॿी बि कयूं था विच विच में, ऐं हिन विच में हिन लम्हे आउं गुज़ारिश कयां थो डॉक्टर फराह खे त हिकिड़ो सुठो कलाम ॿुधाए, त पोइ वरी डॉक्टर वहीद पीरज़ादो बि असां सां गॾु आहे, डॉक्टर फातिमा बि असां सां गॾु आहे, इरफानुल्लाह न्याज़ी बि गॾु आहे, त पोइ कचहरी अञा वधीक असराइती पोइ थींदी जॾहिं थोरो मूड फ्रेश थींदो पंहिंजो। सो डॉक्टर फराह कोई अच्छा सा सॉन्ग सुना दे। वाह जी वाह, वाह जी वाह, मुझे तलाशी जिसकी वो हम सो तुम ही हो। सो कचहरी पाण कयूं था, तव्हां बि असां सां कचहरी में हिसो करे सघो था, तव्हां असां सां शामिलु थी सघो था, टेलीफोन करे सघो था। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी जेकॾहिं तव्हां असांखे टेलीफोन कंदो, असांखे ख़ुशी थींदी, त फीडबैक तकिड़ो तकिड़ो असांखे मिले थो। न्याज़ी साहब, ग्रीन बस लाइन भी शुरू हो गई है, सर्विस शुरू हो गई है, तो इस पर क्या कहेंगे? अच्छी बात है। कब से ये शुरुआत होगी? बसें तो आ गई हैं, क्रेडिट किसको जाता है ये बताएं? क्रेडिट बिल्कुल वफाकी हुकूमत को ही जाएगा, अच्छा। इमरान खान को जाएगा। अच्छा। क्योंकि सिंध के जो 13 साल से दावेदार हैं, कहते हैं कि ये मंसूबा नवाज शरीफ का कहते रहे कि देखिए वफाकी मंसूबे जो होते हैं देर पर चल रहे होते हैं। चलें ठीक है। तो जैसे सिंध वाले कहते रहे कि जी 1000 बसें आ रही हैं, तो 2500 आ रही हैं, तो 1500 आ गई इंशाल्लाह चलती हुई भी नजर आएंगी। सही सही। देखिए मसला यह कि इमरान खान जब गवर्नमेंट में आया ना, इस मतलब ICU ज़दा पाकिस्तान था उस वक्त, हर तरफ से मतलब परेशानियाँ, बुराई, हिम्मत करके खुददार और ताकतवर असाब वाला शख्स हमें मिला, इतनी परेशानियों को लेके पाकिस्तान को लेके चला। तो पहले ही साल गुजरा ही कि कोविड आ गया। कोविड ने पूरी दुनिया को जिस तरह मुतासिर किया, तरक्की याफ्ता मुल्कों को, तो हम तो जाके ज़्यादातर तो हमारा गरीब इलाका है, गरीब लोग हैं। इमरान खान की पॉलिसीज़ की बदौलत बड़ी मुश्किल से सर्वाइवल किया गरीबों ने भी, कि 12,000 रुपया उनको बगैर किसी सिफारिश के, बगैर मतलब ATM पे जाकर उन्होंने खुद वसूल किए। 1,44,000 खानदानों को। इसी तरह
घर घर सर्वे हुआ, गरीब घर को 6,000 रुपया राशन कार्ड का दिया गया। केपीके में, और केपी में तो हेल्थ कार्ड जो दिया 10 लाख इंश्योरेंस जो स्टेट लाइफ के साथ मतलब वो है उसका कोलैबोरेशन किया हुआ है, वहाँ लोग उससे फ़ायदा उठाना शुरू मतलब काफ़ी अर्से से कर चुके हैं। इसी तरह हमारा एक बहुत बड़ा प्रोग्राम है एहसास प्रोग्राम, जिसमें हुनरमंद नौजवान बिला सूद कर्जे घर दिए जा रहे हैं, हर चीज़। लोग बातें तो बहुत करते हैं, अल्लाह चाह रहे हैं, लेकिन इमरान खान मतलब मैं कहता हूँ कि एक हमारे लिए तो बहुत ज़्यादा अहमियत इसलिए है कि पाकिस्तान का वकार वो मुल्क में दुनिया में बढ़ाता चल रहा है। जिसने उसने कहा कि पाकिस्तानियों की कदर होगी। अफगानिस्तान का जो मामलात हुए वहाँ से जिस तरह उनकी फ़ौजें बाहर आईं, उन्हीं फ़ौजियों ने कहा कि पाकिस्तान की ISI और पाकिस्तान की वजह से हम यहाँ पे आए और पाकिस्तान इज़ द सेफेस्ट कंट्री। ठीक, पहली दफ़ा क्या हुआ कि बरतानिया का चार्टर जहाज़ आया। पहले तो क्या हुआ, हमारे हुक्मरान आंखें बंद कर लेते थे, आने दो जाने दो। इमरान खान ने कहा नहीं उतरेगा, आप हमें रेड लिस्ट में डाल रहे हैं तो आपका जहाज भी नहीं उतरेगा। सही सही, और हमारा जहाज भी फंस गया था, वो अलग मसले था। अच्छा, इसी तरह ये तो तनकीदें तो होती रहेंगी ना, लेकिन हम ये नहीं सोचते यार हम किस तरह हम खुददारी की तरफ चले जा रहे हैं। सही सही। अभी रिसेंटली न्यूजीलैंड की टीम आई, इतनी सिक्योरिटी उनको दी गई कि शायद उनकी न्यूजीलैंड में इतनी फौज ना होगी, इतनी सिक्योरिटी उनको दी गई। 4 दिन यहाँ पे मतलब प्रैक्टिस करते रहे। सही सही जी, हम नहीं खेलेंगे, नहीं करने का। इंग्लैंड का दौरा भी मुलतवी हो गया। तो पाकिस्तान ने क्या कहा कि पाकिस्तान की टीम किसी न्यूट्रल मकाम पे नहीं खेलेगी, हमारे मुल्क आओगे यहाँ भी नहीं खेला जाएगा। तो एक इन अगलों को जवाब दिया जा रहा है। इसी इमरान खान के दौर में पहले हम कहावतें सुना करते थे कि यार दुनिया में जो इकट्ठे मुल्कों के सरबराह होते हैं अपने अपने कपड़ों में आते हैं, अपने कौमी लिबासों में आते हैं, हमारे वाले चले जाते हैं पैंट कोट में। ये चीज़ हमने इसी दौर में देखी कि उन सरबराहों में हमारा सरबराह इंशाल्लाह सलवार कमीज में खड़ा हो जाता है। सही सही। इस तरह तो जरदारी साहब भी गए थे इसी तरह। पहले जरदारी साहब की तो क्या ही बात है, जरदारी साहब की तो क्या ही बात है। इसी तरह बहुत से मामले हुई थी, लेकिन फिर अभी अच्छा लग रहा है। इसी 3 सालों में इंडिया आया जहाज लेके, इमरान खान ने कहा कि गिरा दो, और हमने एक बेहतरीन कहावत हमें मिली, द टी वॉज फैंटास्टिक। इसी दौर में हमारे शामुल कुरैशी साहब गए और वहाँ उन्होंने टीवी चैनल पे बयान दिया और बहुत मशहूर हुआ जुमला, डीप पॉकेट्स। इसी दौर में एक और हमारा जुमला बहुत मशहूर हुआ जो हम फख्र से कहते हैं कि खुला जवाब दिया कि एब्सोल्युटली नॉट। सही सही। कि हम ना ये हम इस खुदारियत की तरफ चल पड़े। एक जुमला और भी मशहूर है, घबराना नहीं है। घबराना भी नहीं है, हम नहीं घबरा रहे, आज हम नहीं घबरा रहे, और हम इतने जबरदस्त मसले मसाइल में हमारा मुल्क देखें। स्टॉक एक्सचेंज में लाखों का कारोबार हो रहा है। एक महंगाई का आंसर है, वो क्यों है? माफियाज जो बैठे हुए थे ना, अल्लाह उनको गरद करे। मतलब ये हमारे इस्लाम में जो दीन की बातें जैसे कह रहे हैं कुरान में कि जखीरा अंदोजी नहीं करनी, हम कर रहे हैं। हम अपने ही जखीरा करके अपने ही लोगों को चीजें महंगी दे रहे हैं और वो कर रहे हैं, ये नहीं होनी चाहिए। पहली दफा किसान खुशहाल हुआ, 3000 की 100 किलो की गंदम की बोरी ली जाती थी, वो बेचारे रोते थे। इस दफा 4500 की गंदम और 5000 की गंदम की बोरी उनसे ली गई, किसान खुशहाल हो गया। मैं खुद जिम्मेदार हूँ, मियाँ वाली भी मेरी ज़मीन है वहाँ। देखें इसी तरह रियासत मदीना का नारा लगाया आपने, तो उसमें पाकिस्तान तहरीक इंसाफ की एक वेलफेयर विंग का वजूद में लाया गया इमरान खान ने। उस वेलफेयर विंग के थ्रू हम अभी जगह जगह क्लिनिक्स खोल रहे हैं, फ्री क्लिनिक्स, फ्री दवाइयाँ देंगे। अच्छा, उसके मवाद में हम एक मतलब फ्री हम जहेज प्रोग्राम उसमें लॉन्च किया है, इलाज का फ्री होगा। अच्छा, सेहत कार्ड, हेल्थ कार्ड अब सिंध में हम शुरू करने जा रहे हैं, लेकिन 18वीं तरमीम फ्री सेंटर्स कहाँ पर हैं, फायदा हासिल करें हम भी। फ्री सेंटर बनने शुरू हो चुके हैं, बिल्कुल बनना शुरू हो चुके हैं। देखिए वो मैं कह रहा हूँ, 2.5 साल हम कोविड में जिस तरह हमने अपने मुल्क को निकाला, चलें बाकी 2 साल बचे हैं, घबराना नहीं है, घबराना नहीं है। और इंशाल्लाह ताला नया पाकिस्तान हम बनाने जा रहे हैं, बन के रहेगा। सिंध की तरफ देखिए रुकावटें आ रही हैं, 18वीं तरमीम को लेके आ जाते हैं, लेकिन वो चाहते हैं, हम ये चाहते हैं कि यकमन साहब हो, पाकिस्तान अपने पैरों पे खड़ा हो, और हो रहा है इंशाल्लाह ताला। तो अभी अफगानिस्तान से एक अमेरिकन साफ़ी आई, क्या नाम है उसका पता नहीं, मैं नाम मेरे जहन से निकल। उसने क्या कहा कि पाकिस्तान ही की वजह से हमारी इज्जत बनी, हम सेफ हुए। तो दुनिया में वकार हमारा बनता चला जा रहा है, भरोसा रखें और इंशाल्लाह ताला नया पाकिस्तान बनाने जाएंगे, और बनता चला जा रहा है। जिस तरह चढ़ रहे हैं सीढ़ियों पे, अल्लाह के हुक्म से हम कामयाब होंगे। सही से। साबुन महंगा हो तो आपने लगाना नहीं, वो तो और राशन महंगा हो तो आपने खाना नहीं, माफियाज बैठे हुए हैं। इंशाल्लाह ताला ये मामलात, एक महंगाई का आंसर मैंने पहले कहा है, बाकी मामलात देखें। हमारी कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीज कितनी बूस्ट कर गई, हमारी ऑटोमोबाइल
कितनी बूस्ट कर गई, कितने मतलब गाड़ियाँ, टोयोटा ने कहा कि रिकॉर्ड हमने गाड़ियाँ हमारी सेल हुई, मोटरसाइकिल्स कितने हो गए, स्टॉक्स को देख लें, हमारे रिजर्व्स देख लें। रोशन डिजिटल अकाउंट है, जो बाहर मुल्क से जो पाकिस्तानी पैसा भेज रहे हैं वो तो बाहर देख रहे होते हैं। स्टेडियम के बाहर जो बंदा मैच देख रहा होता है उसको ज़्यादा समझ आ रही होती है। तो उनको समझ आ रही है कि इमरान खान एक खुददार शख्स है, पैसा खाएगा नहीं, इंशाल्लाह मुल्क पे लगाएगा। वो करोड़ों रुपए जो डिजिटल अकाउंट के थ्रू मेरे डॉलर्स पाकिस्तान में आ रहे हैं, हम तो कहते हैं कि वो फूलों की पत्तियां भेज रहे हैं हमारे मुल्क की, कि हमें सर्वाइवल हो रहा है। कि वरना जिस तरह इन्होंने लूट खसूट के खाया अपनी अदालतों के, पहली दफ़ा ये भी हमने देखा कि नवाज शरीफ और जरदारी साहब अदालतों के चक्कर काट रहे हैं। ये तो हमने सोचा भी नहीं था कि इंडिया से लोग भी अदालतों में जाएंगे, लेकिन ये होगा इंशाल्लाह ताला। हमारे ही लोग, हमारे पाकिस्तान तहरीक साहब देखें, कहते हैं जहांगीर तरीन बहुत करीबी थे, वो भी अदालतों के चक्कर खा रहे हैं। इमरान खान ऐसा शख्स है प्रो पाकिस्तानी, वो किसी पे मतलब बिलीव ही नहीं करता करप्शन पे या करप्शन के उसके साथियों। फिर ये कहते हैं जी ये रिशफलिंग कर रहा है। भाई एक बंदा मैच खेल रहा होता है, कप्तान होता है ना, बॉलर को फ्रीक्वेंटली चेंज कर रहा होता है क्योंकि उसको मैच ही जीतना होता है। ये अपने मिनिस्टर्स, अपनी चीज़ें जो फ्रीक्वेंटली चेंज कर रहा है, लोग मीडिया को बड़ा हाईलाइट करते हैं, इसलिए कर रहे हैं कि यार खुदा के लिए शायद कोई अच्छा बंदा आ जाए, मुल्क के लिए आ जाए, मुल्क के लिए सोचे। जहाँ उसको नजर आता है कि यार ये भी उसी ट्रैक पे चल पड़े तो उसको हटा देता है। सही, चलें जी बात करते हैं इस पर मज़ीद। डॉक्टर साहब मूंखे इहो ॿुधायो त हिन भेरे जेका गर्मी थी आहे न, मूं ॾिठी आहे त जेको जून जुलाई खे मात ॾेई छॾियो आहे न, सेप्टेंबर में ॾाढी गर्मी हुई ॻोठनि में भिते बि। सो गर्मीअ जी मुंद में ॿारनि जे लाइ छा सलाहूं ॾींदो त ॿारनि जी हिफ़ाज़त कीअं कजे, बीमारियुनि खां कीअं बचाइजे, ॿारनि खे कहिड़ियूं बीमारियूं गर्मीअ में जनम वठनि थियूं ॿारनि में ख़ासि तौर ते? साईं सभ खां वधीक त हिन गर्मीअ में टाइफाइड बि वधे थो। गर्मीअ जे करे जेकॾहिं असां वटि मच्छर जो वधीक आहे त मच्छरनि जे करे मलेरिया बि थिए थी, डेंगी बुखार थिए थो पियो। हिन वक़्त में असां वटि तशन जो खुनाक, वैक्सीन न हुअण जे करे वॾी खंघि, जंहिंखे असां सिंधीअ में चऊं था वूफिंग कफ, उहा ज़्यादा आहे। मुंहिंजो इहो ई मशवरो हूंदो आहे सभिनी भेनरुनि खे त मौसम आहर ॿारनि खे रखो। जेकॾहिं गर्मी आहे त सफ़ेद रंग जा मलमल जा कपिड़ा पारायो, गंजी हुजे उहा पारायो, पर राति जो सुम्हण महिल कमीज़ उहा पारायो जेका बांह पूरी हुजे, ढकियल हुजे बदन। ऐं जेकॾहिं तव्हां वटि मच्छर आहे त तव्हांजे घर में जेके पाणीअ जा जेके ज़ख़ीरा आहिनि उहे तव्हां हारे छॾियो, ढके छॾियो उन्हनि खे। ऐं शाम जो थिए थी त पंहिंजे घर जे दरवाज़नि ते ॾियारी जो दरवाज़ो लॻल हुजे त जीअं तव्हांजा बछड़ा महफ़ूज़ तरीक़े सां सुम्हनि। त इन मां असां डेंगीअ खां बि बची सघूं था ऐं असां मलेरिया खां बची सघूं था। गर्मी त आहे त असां वटि वण बि कोन्हनि, जोग्राफिकली कुझु तब्दीलियूं बि अचनि थियूं। उहे बि कटाए छॾियासीं, घर जी सूंहं थींदी, बाबा नओं हिकिड़ो जेको आहे कमरो ठाराईंदा हिते। हाणे उहो असां वटि वॾो वेल इहो आहे त फैमिली वधी वई आहे, वण कटायो, कमरो ठारायो, त हाणे उन जे उन जे करे असां वटि पाणीअ जा मसाला थियनि पिया। त पाणी असां जेको बचण खे पहिरियों सो बॉइल करे पहिरियों, बॉइल पाणी जे पीअण सां असां उन ॿारनि खे टाइफाइड खां बचाए सघूं था पिया, पेट जे बीमारियुनि जंहिंमें दस्त था लॻनि, उल्टियूं थियूं थियनि, इन्हनि खां बचाए सघूं था पिया। असां पंहिंजनि ॿारनि खे कुझु जे स्कूल वञे थो पियो त उन्हनि खे घर जूं शयूं ठाहे ॾियूं, बजाए इन्हीअ जो असां कंहिं कैंटीन ते वञी उते ॿार खाइनि। कैंटीन जे खाधे ते असांखे को एतबार कोन्हे। चटणियूं, समोसा, कॾहिं जी छामी ठहियल हुई, कॾहिं जो समोसो ठहियल हो, कॾहिं जो रोल ठहियल हो, कहिड़े तेल में पचायो वियो। या दरवाज़े ते, स्कूल जे दरवाज़े ते कुल्फीअ वारो वेठो आहे, कुल्फी थो ॿारड़ो खाए, आइस्क्रीम थो खाए। कराचीअ जी स्टडी त इहा आहे जेका मूं पाण शेयर कई आहे आगा खान में, त 70% जेका टाइफाइड थिए थो सो असांजे आइस्क्रीम मां थो थिए पियो, कंहिं कुल्फियुनि मां थो थिए पियो। छो जो उन में जेको पाणी आहे, जेको खीरु आहे, इहो अजीब आहे ऐं असांजा ॿार शौक़ सां खाइनि था। ॿारनि ॾे ग़िज़ा ते तवजो कोन्हे असांजे भेनरुनि जो। पोइ शाम थिए थी त गर्मी आहे त चवंदासीं भला हिनखे जूस जो दॿो पियारे छॾियो, जूस जो दॿो पियारियोसीं त ॿार जो कमु पूरो थी वियो। बुख बि ख़तमु थी वई, हुनखे आयरन न्यूट्रेंट्स बि कोन मिलिया, हुनजो ईअं सकड़ो हिकिड़ो पेट भरियो। घड़ीअ खां पोइ वरी अञा ॿार रहंदो त बुख आहे, बुख आहे, पर उनखे असां वरी नूडल्स ॾींदासीं, मैक्रोनी ॾींदासीं, प्लास्टिक कंटेनिंग शयूं ॾींदासीं, त ॿार जी ग़िज़ा त पूरी न थी न। जय साहब ने बताया कि इमरान साहब फाउंडेशन को मजबूत करना चाहता है, तो फाउंडेशन मजबूत तब होगी जब हमारे बच्चे को प्रॉपर न्यूट्रिशन मिलेगी, प्रॉपर ग़िज़ा मिलेगी। कुरान पाक के अंदर जिक्र, मैं थोड़ा सा रिलीजियस भी चलता हूँ, खजूर
क्यों नहीं खिलाते बच्चों को? आपके बच्चे को आयरन मिले, आपके बच्चे को जिंक मिले, आपके बच्चे को विटामिन सी मिले, क्या चाहिए? कुरान के अंदर जिक्र अंगूर का, अंगूर हम क्यों नहीं 10 रुपए के भी थोड़े से दे दे, डब्बे 20 रुपए वाले पे हम क्यों जा रहे हैं, जो बच्चे को टाइफाइड भी दे, बच्चे का आयरन भी कम करे। अंगूर आप दूसरे आ जाए, केला वठी कर रहे हूँ, सही केलो, बनाना, पोटेशियम मिले, सही विटामिन सी मिले। आप आड़ू की तरफ आ जाएं, जिक्र है, जैतून का जिक्र है, परगेटिव, आपके बच्चे की आंत साफ रहे। तो हम जो नेचुरल चीजें हैं उस पे नहीं आ रहे हैं, हमने आर्टिफिशियल डब्बा पकड़ा, मैक्रोनी बनाकर दे दिया, टोटल प्लास्टिक, बच्चे को कोई न्यूट्रिएंट्स नहीं मिला, तो फाउंडेशन मजबूत कहाँ होगी? आज आप बच्चे देख रहे हैं, जैसे शुरू में आप लोगों ने डिस्कस किया था कि तालीम कहाँ मिल रही है? सही, मैं ढूंढ रहा हूँ खुद, कहाँ है वो तालीम? अब तालीम ये है कि मोबाइल हाथ में है और बच्चे को ठोस रहे हैं, वो मैगी वो बच्चा खा रहा है यहाँ पर, उसको कुछ नहीं पता कि मैंने प्लेट में खाया क्या। सही, सही, हमने उसको ये कल्चर नहीं दिया कि बड़ा आ रहा है तो एक हम उसको वेलकम कैसे करें। हम खड़े हो जाते थे, बाप आया अस्सलाम वालेकुम, हम खड़े हो जाते थे, हिम्मत नहीं होती थी कि बाप के सामने हम बैठे हैं, दादा के सामने बैठे हैं, रिश्तेदारों के सामने बैठे हैं। अभी हमने अपने बच्चों को कोई तालीम नहीं दी, हमने तालीम बस ये हैल फैल मोबाइलें ये दे दी है, कोई ग़िज़ा पे नहीं है। इलाकाई पटड़ो भत्त, खिचड़ी कितनी सिंपल है, आप उसमें दूध डालें, आप उसमें लस्सी डालें, आप उसमें मिठाई डालें, आप उसमें गुड़ डालें, आपको कैलोरीज ही कैलोरीज मिले। डॉक्टर साहब मसलो इहो त जेकॾहिं इहो कयूं था न भत्तो जो कल जेकॾहिं घर में को अचानक मेहमान अचे तो चवंदा गरीब थी विया बेचारा, उसको कलर देखो, उसको कलर दिया गया बेचारा भत्तो दा खाए, यही उसमें डाल के वो खीरनी बनाकर जो शादी ब्याह में भी देते हैं वही है, चावल है पीस के, हमें जो बेवकूफ बनाया जा रहा है हम वही दे रहे हैं। हम शौक से वहाँ खाएंगे लेकिन घर में बनेगा तो मुंह बनाएंगे। सही कह रहे हैं। सही सही। और ये तानी दाल मुकम्मल प्रोटीन, आप वीकली आप बजट बनाएं कि भाई इस हफ्ते में हमें अपने बच्चे को मीठे पानी की मछली देनी है। विटामिन ए का जिक्र किया है अभी इरशाद साहब ने, कितना अच्छा लेक्चर दिया। असा बार के विटामिन ए फिश कितनी जायकेदार है और कितनी अच्छी है। लेकिन नंढो ब्रेक वठूं, तव्हांजी कचहरी मूंखे ॾाढी वणंदी आहे, सची ॻाल्हि आहे त पर इहे जेके आहिनि ज़ालिम माण्हू आहिनि चवंदा ब्रेक वठो, बसि असांजे ॻाल्हाइण लाइ का त कुहाड़ा बि खई वेठा आहिनि। सो विटामिन ए जो ज़िक्र थियो आहे त पोलियो रोग जेका वैक्सीनेशन आहे इन मुहिम दौरान इन साल में 2 भेरा ॾिनी वेंदी आहे ऐं 6 खां 11 महीननि ऐं 12 खां 59 महीननि जी उमिरि वारनि जे ॿारनि जे लाइ विटामिन ए जा जुदा जुदा जेका खुराकी जेका लिमिट आहे उहा पूरी कई वञे। विटामिन ए इंतहाई लाज़िम आहे। सो नड़ी साई वठूं था, पाण मोटी अचूं था, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। विटामिन ए जी घटिताई खे रोकण जे लाइ तव्हांखे ॿुधायां त विटामिन ए सां भरियल खाधा खाइण बि इंतहाई लाज़िम आहिनि। सभ खां पहिरियां जीअं डॉक्टर वहीद पीरज़ादा साहिब चयो त माउ जो खीरु इंतहाई लाज़िम आहे, उन में त हर शइ आहे मौजूदु आहे, उहो ॿार खे ज़रूरु पीआरियो। ऐं इन सां गॾो गॾु आना गोश्त, मच्छीअ जो चेरो ऐं ख़ासि तौर ते ॿियूं जेके शयूं आहिनि जेकी फल फ्रूट आहिनि, ख़ासि तौर ते सब्जियूं, कद्दू, गजरूं ऐं जेकी साएपन वारियूं सब्जियूं आहिनि, या जेकॾहिं अंब जी सीज़न आहे त अंब बि तव्हां खाराए सघो था। विटामिन ए जी घटिताई ॿारनि में ईअं घटि थी सघे थी। सो डॉक्टर फराह बि असां सां गॾु आहे, उहा बि असांजी कचहरीअ जो हिसो आहे, गीत बि ॾाढा सुठा ॿुधाए थी। उन खां बि हिकिड़ो सवाल आउं चवां थो कयां, डॉक्टर फराह आप अपना बचपन शेयर करें, किस तरह से आपने गुजारा और आप अपने बच्चों के साथ अब क्या रवैया है आपका, उनका ख्याल, उनकी देखभाल किस तरह से कर रही हैं? भाई हम जब स्कूल जाते थे तो हमारी अम्मी हमें रोटी बांध के देती थी, अब उसमें कोई ना कोई सब्जी होती थी और हमें कोई इतना वो नहीं होता था कि उसमें कोई बहुत बोटियां हो या कोई कबाब हो या क्या हो। और जैसे आधी छुट्टी होती थी उसमें आधी छुट्टी कहते थे, सही सही, हाफ टाइम, हाँ हाँ, तो रिसेस होती थी तो हम लोग सब मिलके, बच्चे जो होते थे सब मिलके, सब हम फ्रेंड्स खाती थी, उसका खा लिया उसका खा लिया बड़े आराम से। और अल्लाह के फजल से घर जाते थे, लस्सी पीते थे और पानी पीते थे, और ऐसे फ्रिज व्रिज तो थे ही नहीं उस जमाने में, घड़े का पानी होता था, घड़े रखे होते थे और हम वो पानी पीते थे। और इतनी प्यारी दाल का क्या भगार लगा हुआ होता था और दाल खाते थे और रोटी चोपड़ी होती थी। तो हमने तो इस तरह, और सुबह पराठे भी मैं 2-2 खाती थी। अच्छा। इतने शानदार पराठे चाय के साथ डिबो के और सारा खाना। और अल्लाह के फजल से कभी चाय थी उस जमाने में? चाय भी होती थी मतलब ऐसी चाय नहीं होती थी जैसे वो दूध के अंदर पत्ती डाली, दूध पत्ती जो होती थी, तो वो खाया, माशाल्लाह सब ठीक ठाक रहे। और कभी कभार होता था, कभी महीनों में मुर्गी कोई पक गई तो पक गई, तो वो खाते थे। देसी मुर्गी हुआ करती थी। ज्यादातर सब्जियों की तरफ रुझान था, सरसों का साग होता था
और गोश्त है तो उसके अंदर सब्जी लाजमी होती थी। हमने बचपन से ये अच्छा अच्छा खाया। सही सही। अच्छा, फिर जब हमारी शादी, हमने अपने बच्चों के लिए क्या किया, तो शुरू के जो बड़े बच्चे थे उन्होंने तो वही, क्योंकि साथ बरादरी में साथ होते थे तो बच्चों ने वही खाया। और जो बच्चों के लिए हम घर से खुद सैंडविच बना के देते थे, डबल रोटी लगा के देते थे और पराठा भी देते थे कभी कभार बना के उसमें भर के सब्जी, तो बच्चे खाते थे। लेकिन जो सबसे छोटा बेटा था वो थोड़ा वो था, वो कहता था नहीं मैं ये कबाब नहीं खाऊंगा, सारे दोस्त बाहर से फ्रेंच फ्राइज खाते हैं, ये खाते हैं स्कूल की कैंटीन से। तो मैंने देखा मेरा बेटा जब भी बाहर कैंटीन से खाता था तो उसकी तबीयत खराब हो जाती थी। अच्छा। उसको अक्सर मोशंस हो जाते थे, कभी मोटिलियम देना पड़ता था कि उसको वॉमिटिंग हो रही है, नौजिया फील होता था। तो फिर हम लोगों ने यही सोचा कि इसको घर से हर चीज़ दें। तो माशाल्लाह आज हमारे बच्चे बड़े हो गए हैं और उन्होंने बड़े फ़ख्र से बताते हैं। लेकिन अब जो हमारी बेटियां हैं वो अपने बच्चों को क्या कहती हैं, बेटा ये लो पैसे और वहाँ से वो लेज़ ले लेना, फलाना ले लेना, फलाना ले लेना। और वो बच्चे ज़रा सा चलते हैं और थक जाते हैं, मम्मा मैं थक गए हूँ, क्योंकि वो खुद मेहनत नहीं करती। और जैसे कि डॉक्टर साहब कह रहे हैं कि वो खाना तो खिला रही हैं लेकिन पहले बच्चों के हाथ में मोबाइल देती है। अब बच्चा जो है मुस्तकिल वो देख रहा है और वो माँ जो खाना दे रही है उसको नहीं पता वो खा क्या रहा है, उसको क्या पता। और उसका पूरा जो कॉन्सेप्ट है वो पूरा मोबाइल पे है, ना खाना खाने का मज़ा, ना बच्चे को कुछ पता। और आप देखिए उन बच्चों की जो नज़रें हैं ना वो माँ बाप से बिल्कुल मिलाते नहीं हैं। सही सही। तो इस तरह उन बच्चों के अंदर जहनी जो है ना दबाव वो बहुत ज़्यादा पैदा। अच्छा डॉक्टर फातिमा, आपसे भी एक सवाल करना चाह रहा हूँ कि तालीम की बात तो हुई, तालीम के साथ तरबियत की भी कमी है मेरे ख्याल से। तरबियत होनी चाहिए, फिर वो तालीम काम की है, वरना काम की नहीं है मेरे ख्याल से। आप क्या कहेंगे? आपने दुखी कर दिया मुझे ये सवाल करके, क्योंकि ये सारी बात जो हो रही है ना वो तरबियत नहीं है बस। देखिए अगर हम अपने मुल्क की सकाफत को देखें तो हम कभी तालीम को का नाम आइसोलेशन में नहीं लेते, हम हमेशा तालीम और तरबियत की बात करते हैं। सही सही। तो हमने आगे बढ़ने की सीढ़ी समझा कि पहली बात तो ये कि हम बच्चों को अंग्रेज़ी सिखा दें। अब जब हम दूसरी दुनिया की रवशें सिखाएंगे तो उसमें अपने कल्चर की और वो जो तरबियती मामलात हैं वो तो बिल्कुल नहीं सामने आ सकते। हमारा करिकुलम मॉडर्न हो गया, हमने बच्चों को अंग्रेज़ी बोलना सिखा दी, लेकिन इस सारे अमल में हमने एक चीज़ को छोड़ दिया और वो तरबियत का अमल था। अब तरबियत जो है वो दो लोग हैं बुनियादी तौर पे जो करते हैं। एक तो माँ बाप हैं, घराना है, अगर एक्सटेंडेड फैमिली है तो उसमें दादा भी है, दादी भी है, नाना और नानी भी है, और फिर उस्ताद। अब मैं मुझे कहते हुए शर्म भी आती है कि हमारा उस्ताद भी तरबियत याफ्ता नहीं है। हाँ, वो खुद ही तरबियत याफ्ता नहीं। सही। हमारे माँ बाप तरबियत याफ्ता नहीं। सही सही सही। अब जैसे डॉक्टर फरा कहती हैं, कह रही हैं, और ये हमने भी देखा है कि बच्चों को हम ये बता ही नहीं पा रहे कि प्रोसेस्ड फूड जो है वो एक पॉइजन है जो हम बच्चों को दे रहे हैं। सही। और माँ बाप बहुत खुशी से देते हैं, तो कहीं तो उनकी अपनी तरबियत में कमी है। सही सही बात। मुझे याद है मैं जब छोटी थी तो मेरी नानी मुझे बकरे के गुट की यखनी पिलाती थी। सही सही सही। और देसी घी में खाना बनता था, और उसके साथ साथ कोई बाहर की चीज हम नहीं खाते। बल्कि हमारे जमाने में नाना से, नानी से, दादा दादी से कितनी मोहब्बत हुआ करती थी बच्चों की, आजकल नहीं है। और आजकल माँ बाप के पास चूंकि वक्त नहीं है तो तरबियती अमल तो वहाँ फारग हो गया। दूसरा आपने ये कहा कि जी 1.5 साल का बच्चा भी स्कूल जा रहा है, हमारा दीन भी क्या कहता है। और उसके अलावा अगर आप दूसरे ममालिक में देखें तो वहाँ 7 साल से पहले बच्चा स्कूल नहीं जाता। हमारे यहाँ प्राइवेट सेक्टर में 1.5 साल का बच्चा जो है वो स्कूल जा रहा है, आपने उसको माँ की गोद से जुदा कर दिया और माँ ने खुशी खुशी जुदा किया। चलो भाई जो टल गया बच्चा, डायपर पहन के बच्चा स्कूल जाता है, तो तरबियत कहाँ होनी है? कुछ भी नहीं। और इन मामलात से चलता हुआ बच्चा आगे स्कूल पहुंच गया, वहाँ उस्ताद की अपनी तरबियत नहीं है। और चूंकि हमारे पास हमने टीचर एजुकेशन को मकाम नहीं दिया जो हमें देना चाहिए था, उसमें हम ये तमाम चीज़ें सिखाते हैं कि तालीम के साथ तरबियत का होना ज़रूरी है। कल्चरल ओरिएंटेशन हमारे पास नहीं है। सही सही। क्योंकि हमने ये कहा कि लेट्स ब्रेक द बैरियर्स। अब तो दुनिया ग्लोबल विलेज है, हमारी अपनी सकाफत तो हमें पीछे ले जाएगी, बाहर की दुनिया की सकाफत का गले लगाते हैं। सही, तो उसमें तो तरबियत नहीं हो सकती। सही सही सही। तो फिर ये मसाइल बढ़ते जा रहे हैं और ये बहुत खतरनाक हद तक बढ़ते जा रहे हैं। क्योंकि आपके बच्चे जब अब टीनेजर्स बन रहे हैं, अगर आप उनसे गुफ्तगू करें तो उनको मैं रूटलेस जनरेशन कहती हूँ। सही सही। अदब व अखलाक भी नहीं रहा, कुछ भी नहीं, बात करने का रेस्पेक्ट नहीं रही। सही। वो छीन ली। क्योंकि आप जब एक 1.5-2 साल के बच्चे को स्कूल भेज रहे हैं तो ये इससे बड़ा जुल्म मेरा ख्याल है इस मुल्क में नहीं हो सकता। मगर डॉक्टर साहब शुरू में जनरेशन आजी ना पाना था ये
असांजा घर जा भाती या उस्ताद बि पाण ते तमामु घणो जेको आहे हिदायतूं बि कंदा त न बि कटे अचो, साफ़ सुथरा रहो। हाणे त उहा तरबियत बि न आहे न, त उन जे करे बीमारियूं वधनि थियूं। बीमारियों हाँ। हम देखें, जब बच्चा पैदा हो तो मैंने ये अर्ज किया था कि आधे घंटे के अंदर दूध पिलाएं। हुक्म है, शरन भी हुक्म है। अब आधे घंटे में अगर आपने दूध नहीं पिलाया तो व्हाट हैपन विद चाइल्ड, बच्चे के साथ क्या हो रहा है? शुगर लेवल डाउन होता है, शुगर लेवल डाउन होगा, बच्चा सुस्त होगा, वो स्टेज आएगी कि उसको फिट्स शुरू हो जाती है। कितनी हमने अजियत दी। और हम कुछ शहरों में, शहर की बात कर रहा हूँ, देहात में अभी भी दूध है कि कावा देंगे, घुट्टी देंगे, 2-3 दिन तक चाय पिलाते रहेंगे जब तक माँ का दूध उतरे। अच्छा, अगर आप ये देखें कि भाई माँ का दूध नहीं है और फार्मूला फीड बच्चे को, तो वो भी किसी को कॉन्सेप्ट ही नहीं है उस औरत को कि दूध कितना होना चाहिए, पानी कितना होना चाहिए। अच्छा, सबसे जो दुख की बात है कि पानी बॉयल नहीं होगा। उसने पूरी बोतल भर ली, पानी के साथ 1 चम्मच डाल दिया, अब सिर्फ पानी पिलाया जा रहा है, तो ग्रोथ कहाँ होगी? अब आ जाए माँ के दूध के ऊपर, अल्लाह ताला ने बनाया हर सीजन के हिसाब से बराबर रखा। सही डॉक्टर साहब, हिकिड़ी कॉल आहे, वठी वठूं। जी सर, पोइ तव्हां इन ते असांखे ज़रूरु ॿुधायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी साईं, केरु पिया ॻाल्हायो? जी मां वहीद अली मरी ॻाल्हाए रहिया शहर कंडियारी खां। वहीद साहब, छा पुछणु चाहींदो प्रोग्राम में साईं? हाँ साईं, प्रोग्राम में पाण जेको आहे सवाल नंढो करण कीअं असांजा जेके नंढड़ा ॿार उन्हनि खे सिविल में ख़ासि तौर ते स्कूल मोकिलियो था, त कहिड़ा तदाबीर असांखे अपनाइण घुरिजनि? ज़ाहिर आहे स्कूल पाण मिस त नथा करे सघूं न। अच्छा, आवाज़ थोरो तव्हांजो सम्झ में न आयो, सवाल मूंखे ज़हन में न आयो। मां त जीअं असांजा नंढड़ा ॿार जेके पाण उन्हनि खे स्कूल मोकिलियूं था, त उते ज़ाहिर सर्दी में ॿारनि खे स्कूल मोकिलण जे लाइ कहिड़ा तदाबीर असांखे वठणु खपनि, छो जो ॿारनि खां स्कूल मिस नथा कराए सघूं असीं? सही एहतियाती तदाबीरूं साईं ॿारनि खे स्कूल मोकिलण महिल छा करणु घुरिजे? हिकु त SOP ते अमल कयो बाबा, मास्क वग़ैरह इहे सैनिटाइज़र अॼुकल्ह अचनि था, ॿियूं तव्हां ॿुधायो साईं। अॼुकल्ह असां रुॻो इहो था ॿुधायूं। हाँ भाई साहब, महिरबानी जो तव्हां कॉल कई ऐं तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। सभ खां पहिरीं त इहा ई ॻाल्हि पिया असां वेठा कयूं त साईं त हाणे ॿुधाए छॾियो त SOPs ते अमल कयो, मास्क पारायो, अलाह साईं असांखे हिन वबा खां आजो करे। ॿियो, पंहिंजनि ॿारनि खे घर मां शयूं ठाहे ॾियो जेके स्कूल लाइ खणी वञनि। पंहिंजे पाणीअ जी बोतल ॾियो त उहो पाणी पंहिंजो पीअनि, उते कंहिं ॿिए सां हिसो न मिलाइनि, शेयर न कनि। घर जी जेका ठहियल मानड़ी हूंदी, पोइ उन में छो न आलू हुजे, छो न उन में का शामी कबाब हुजे, छो न भिंडी हुजे, छो न अंडो उन में पियल हुजे, उहो खणी वञे बचिड़ो उते खाए ऐं वापसीअ में माउ हुनजे लाइ खाधो तयारु करे। ॿारु दर खां ॿाहिरि हुजे त ॿार खे एतिरी बुख हुजे जो अमा कंदो हुजे, अमड़ पंहिंजे सीने सां लॻाए ऐं जेको घर में ठहियलु आहे, घर में जेको ठहियलु आहे त उहो अमड़ हुनखे विहारे पर पाण सां खाराए। छो जो ॿारु हमेशह कापी कंदो आहे त मुंहिंजी माउ छा थी खाए, मां उहो खावां। अमड़, मैं यहाँ पर थोड़ी सी उर्दू में बात ये करूँ कि देखें, रोना आता है कि अल्लाह ताला ने माँ से मोहब्बत के बात की कि बच्चा रोता हुआ आए, दौड़ता हुआ आए और माँ सीने से लगाए। अब जब सीने से लगाया, पूरी मोहब्बत दुनिया उसको दे दी, उसको बिठाए, उसके हाथ साफ करे, खुद भी खाए, बच्चे को भी खिलाए। कितने प्यार से बच्चा माँ से स्कूल की भी बातें करेगा और वो खाएगा, पेट भी भरेगा, सोने के लिए तैयार भी हो जाएगा। आप अपना दूध पिला रहे हैं तो सबसे पहले बच्चा माँ को पहचानता है। आई टू आई कांटेक्ट 2 महीने पे होता है। आई टू आई, किसी और को नहीं पहचानता। पहली आवाज माँ की, पहला अब कांटेक्ट होता है। माँ जाॾे फिरंदी अखियूं ओॾे फिरंदियूं, माँ को तलाश करेगा, माँ को तलाश करता रहेगा। देखो, अल्लाह ने मोहब्बत माँ के साथ रखी। अब जब बच्चा दूध पीता है, आप प्रैक्टिकली देखें, देहातों में तो हमने देखा है, इरशाद साहब उसके गवाह हैं, महरम साहब है, कि जैसे ही बच्चा सीने से लगता है तो वो दूध पीते हुए मुस्कुराता भी माँ को देखते हैं। वाह सुभान, यानी वो मुस्कुराहट भी बातें हैं उसकी। ॾाढी खिलण वारी मिठी ॻाल्हि आहे तव्हांजी, पर इहो कॉल बि आहे तव्हांजे लाइ आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम सर, मां नौशा खां तस्नीम अकबर पई ॻाल्हायां। जी बाबा जी, छा पुछणु चाहींदो? सर, मुंहिंजो नंढड़ो आहे 2 सालनि जो। सर, उन जो पेट माना ॾाढो फुकिजी थो वञे। उहो छाजे करे? मानी बि खाए थो, हर ग़िज़ा बि खाए थो, पर उनखे माना इलाही सारी दवाऊं बि ॾिनियूं आहिनि, पोइ उनजो पेट माना नॉर्मल नथो थिए। पेट तमामु उन घणो फूकियल आहे, आख़िर छाजे करे? खीर जेको आहे मेह जो पीअंदो आहे। महिरबानी भेण,
तव्हां साल कयो अलाह से तव्हांजे बचे खे शिफ़ा ॾे 2 सालनि जो अदड़ो आहे पर पेट हुनजो फूकियल रहे थो हाणे जी सर महिरबानी करे को हल ॿुधायो माशाल्लाह मूंखे 6 न्याणियुनि में हिकिड़ो नंढड़ो आहे अलाह साईं बख़्शे ॾींदो ठीकु भेण तव्हांखे सवाल जो जवाबु ॾिजे थो अदी थैंक यू जी जी डॉक्टर साहब हाणे पहिरियों इहो अदीअ खे मां ज़हन में रखां त जेकॾहिं 1.5 साल खां 3.5 सालनि ताईं ॿारड़ो लुक्स लाइक लॉर्ड यानी हो पेट थोरो ॿाहिरि कढंदो आहे उहो को एब न आहे ऐं उहा का बीमारी न आहे नंबर ॿी ॻाल्हि त जेकॾहिं असां बोतल वारो खीरु पहिरियों था पिया त गैसिस अंदरि वञनि थी पियूं बॉटल फीडर को गैसिस इंटरप्ट होती हैं थ्रू द एंगल्स ऑफ द माउथ जॾहिं उहे गैसिस अंदरि वञनि थियूं उन्हनि गैसनि जो फैलाव थिए थो पियो अंदरि कुझु बि कोन्हे को 2 सालनि जो बचिड़ो आहे घर जूं शयूं ॾियो खाधो ॾियो जेकॾहिं पेटड़ो वधियल आहे त तव्हां उन लाइ परेशान न थियो पेट में कुझु बि न आहे बसि इहो ख़्यालु कंदा रहे त तव्हांजो ॿारड़ो पोटी पेशाब पंहिंजे वक़्त ते कंदो रहे सही 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 ठीकु सर त पहिरीं ॻाल्हि खे थोरो पूरो कयूं पर मां चवां थो त हाणे हिकिड़ी साई वठूं त पोइ अॻो पोइ वरी पोइ था पूरो कयूं प्रोग्राम खे ई था पूरो कयूं सो गॾोगॾु तव्हांखे ॿुधायूं त पोलियो जा फुड़ा पंहिंजनि ॿारनि खे ज़रूरु पीआरियो पंहिंजो मुस्तक़बिल बचायो दुनिया पोलियो जे ख़ात्मे जे किनारे ते आहे ऐं दुनिया में 99.9% पोलियो केसनि में घटिताई थी आहे पाकिस्तान अञा उन्हनि 2 मुल्कनि में शामिलु आहे जिते पोलियो जा केसिस ज़ाहिर थियनि था सो पंहिंजनि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा ज़रूरु पीआरियो बुनियादी सिहत मर्कज़ ॾांहुं पाण बि वञो जेकॾहिं टीम तव्हां ताईं न पहुती आहे ऐं जेकॾहिं टीम खे घुराइणु चाहियो था त पोइ 1166 ते तव्हां कॉल कयो हेल्पलाइन जो नंबर आहे ऐं वेझड़े में जेका टीम तव्हां ताईं न पहुती आहे त उन्हनि खे तव्हां शिकायत करे सघो था त असांजे दरवाज़े ते टीम छो न आई असांजा ॿार अञा ताईं पोलियो जा फुड़ा न पी सघिया आहिनि इहो तव्हां उनखां सवाल करे सघो था उन्हनि खे घुराए सघो था 1166 ते कॉल करे सुनहरी साई वठूं था केॾांहुं न वञिजो असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध में ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु हर इहा ॻाल्हि इन जे करे कयूं था तव्हांजे ज़हन में अची वञे इहा ॻाल्हि त पोलियो जो जेको मामिलो आहे उहो इंतिहाई संजीदा आहे पंहिंजो मुस्तक़बिल बचायो पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो हेल्पलाइन जो नंबर तव्हांखे वरी ॿुधायां थो 1166 ते तव्हां कॉल करे सघो था त टीम तव्हांजे घरनि ताईं न पहुती आहे ऐं जेकॾहिं टीम तव्हांजे दरवाज़े ते तव्हांजे घर पहुचे थी त उन्हनि खे रेस्पेक्ट ॾियणु तव्हांजी ज़िमेदारी आहे उन्हनि जी इज़त करणु तव्हांजी ज़िमेदारी आहे असां वटि ईअं थिए थो त वैक्सीनेशन जो जेको मरहलो आहे उन में रुकावट जेका विधी वञे थी ख़ासि तौर ते असांजा जेकी झूना बुज़ुर्ग जेकी अबा ॾाॾा या वरी नानियूं ऐं मासियूं जेके आहिनि उहे घरनि में ॿारनि खे लिकाए बि छॾींदियूं आहिनि ऐं उन्हनि जे ज़हन में हिकिड़ो इहो कॉन्सेप्ट आहे त अलाए इहे फुड़ा हलाल आहिनि या न आहिनि सो दरवाज़े ते जेका टीम पहुचे थी उन्हनि सां कोऑपरेट कयो उन्हनि सां ताउन कयो पंहिंजनि ॿारनि खे 5 सालनि जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो सफ़र में आयो त ख़ासि तौर ते बसुनि जा जेके बस अॾा आहिनि बस स्टैंड्स आहिनि उते बि पोलियो जा वर्कर उते मौजूदु हूंदा आहिनि एयरपोर्ट ते मौजूदु हूंदा आहिनि ऐं रेलवे स्टेशन ते मौजूदु आहिनि उते बि तव्हां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरे सघो था वहीद पीरज़ादी साहिब जी ॾाढी ज़बरदस्त गुफ़्तगू हली पई असांजे प्रोग्राम में डॉक्टर साहिब जेका कचहरी पाण कयूं पिया उहा कंटिन्यू कयो त पोइ वरी अॻिते वधूं तव्हां ख़ासि तौर ते चओ पिया त माउ ख़ासि जॾहिं पंहिंजे ॿार खे सीने लाहे थी ॿार उन ॾांहुं मुस्कुराईंदो आहे हिते पाण छॾियोसीं यानी अलाह साईं मोहबत ॾिनी आहे पंहिंजे अमड़ खे जी हाणे माउ जेका अलाह साईं उनखे जन्नत जो जी न त माउ जे क़दमनि जे हेठां जन्नत आहे यानी अमड़ जो रुतबो एतिरो रखे ठीकु आहे हाणे उहो इन करे त 10 महीना पेट में सांढे गर्मी सर्दी अमड़ शिकायत कोन कंदी त मां हेतिरो वज़न खयूं हलां थी पई उहा घर जो खाधो बि पचाईंदी घर जी सफ़ाई बि कंदी घर जे महिमाननि जी बि ख़िदमत कंदी पर कुझंदी कोन उन ई माउ जे लाइ अलाह साईं रुतबो कॾो रखियो पोइ जॾहिं बचिड़ो ॼमे थो ऐं असां उनखे माउ जे खीर खां महरूम रखूं त इन जहिड़ो त ॿियो को अज़ाब असां ते को नाज़िल न आहे अमड़ पंहिंजो खीरु पीआरे अधु कलाक जे अंदरि खीरो पीआरे त उहो बहितरु आहे हाणे 2 महीननि ते मां आयो हुउमि त जेकॾहिं 2 महीननि ते ॿारु ईंदो त ॿारु खीरु पीअंदे अमड़ खे मुस्कुराईंदो यानी माउ सां ॻाल्हियुनि जो इज़हार कंदो माउ खे सुञाणींदो जॾहिं 6.5 महीननि ते ॿारु अचे थो हाणे मां थोरी उमिरि जे हिसाब सां नॉर्मल ॿार ॾे खणी हलां त जेका असांजे अदड़नि खे ख़बर हुजे त हाणे असांजो ॿारु नॉर्मल आहे या न 6.5 महीननि ते ईंदो त उहो ॿारु वेहणु शुरू कंदो पर सहारे सां सही 7.5 महीननि ते उन ॿार खे सपोर्ट जी ज़रूरत न पवंदी उहो नॉर्मल ॿारु वेहंदो ऐं पुठी सिधी करे वेहंदो इहो नॉर्मल ॿार जी हिकिड़ी वसफ़ आहे त जेकॾहिं तव्हांजो बचिड़ो इन उमिरि ताईं पहुतो आहे 7.5 महीननि ताईं त उहो वेहे पर जेकॾहिं नथो वेहे त डॉक्टर सां लह विचड़ अचणु ज़रूरी आहे 9 महीननि ते ॿारड़ो बांबड़ा पाईंदो क्रॉलिंग करेगा 9 मंथ पे ये नॉर्मल बच्चा कि अगरि 9 महीननि ताईं ॿारड़ो पंहिंजो बांबड़ा बि नथो पाए त बि डॉक्टर सां ज़रूरु मशवरो करिणो आहे त 9 महीना थी विया आहिनि पर ॿार ॾे अञा ताईं बांबड़ा नथो पाए
10 महीननि ते ॿारड़ो फर्नीचर खे पकड़े बीहंदो, टेबल खे खट खे वठी बीहंदो इहो। अच्छा, जॾहिं 12 महीना क्रॉस थो करे त ॿारड़ो पाण पंधु करणु शुरू कंदो। हे थोरो जल्दी इन करे मां ॻाल्हायां थो भेनर, छो जो असांजो वक़्तु मख़सूस आहे, असांजा महिमान वेठा आहिनि, असां ॿियनि सां पियो कचहरी कयूं। 18 महीननि ते 1.5 साल ते ॿारड़ो सीढ़ीअ ते मतिलबु ॾाकण ते चढ़णु शुरू कंदो। नॉर्मल ॿार जी इहा वसफ़ आहे। पंहिंजनि ॿारड़नि खे पेम्पर बि न पारायो। अच्छा अच्छा, पेम्पर ईजाद थियो हो कंहिं ज़रूरत लाइ। सही सही, तव्हां कंहिं रिश्तेदार ॾे था वञो, सही, बाज़ार वञो, सॼो ॾींहुं पातल आहिनि पेम्पर ताईं। हाणे अमड़ छा थी करे जो राति जो बि पेम्पर में बंदि करे पंहिंजा खुंगरा वेठी थी हले। सही सही, सुबुह जो सॼो किचिरो उन में आहे, जेको ॿारड़ो साहु खणे थो पियो त उन में उहे ई जरासीम अंदरि था वञनि। अॻे माण्हू नंढड़ा फुलड़ा तयारु कंदियूं हुयूं। हा साईं, ॾिसो हुनखे टॉयलेट ट्रेनिंग न मिली। असांजूं भेनर, असांजूं अमड़ियूं, असांजूं ॾाॾियूं असां ॾिठोसीं त खट जे ॿाहीअ ते विहारे पेर ते ॿार खे विहारबो कि बच्चा वहीं पे, यानी टॉयलेट ट्रेनिंग वहीं से शुरू होती थी। सही सही, और प्रैक्टिकली हमने देखा कि अगर माँ या दादी ने बच्चे को अपने पाँव पे बिठाया तो बच्चा पेशाब भी करता था उसको और पोटी भी करता था। यानी टॉयलेट ट्रेनिंग तब से हमने पेम्पर पहन के वो पहना कर वो भी छीन लिया। अब कॉन्स्टिपेशन बढ़ गया, आए दिन बच्चों को पेट में दर्द है, पेट में ये है, वो दवाई पिलाओ। 7 दवाएं तो पेट के दर्द की होती है। सही सही, भाई उसको टॉयलेट ट्रेनिंग तो ही नहीं है। उसने पेम्पर पहना 7 साल तक, 4 साल तक, तो उसको क्या पता कि मैं क्या करूं। सही सही, तो इन्हें अजाब खां पंहिंजे बच्चों के बचाओ। सही सही सही। तो न्याजी साहब, आप मुझे ये बताएं कि अपना घर स्कीम कहाँ पहुंची और गरीबों को फ़ायदा होगा नहीं होगा? अपना घर स्कीम बनना शुरू हो चुकी है। अच्छा, KPK में भी और पंजाब में भी। और इंशाल्लाह उम्मीद है कि नेक्स्ट, ये कोविड की वजह से थोड़ी प्रॉब्लम्स आई हैं, नेक्स्ट ईयर से ये लोगों को मिलना शुरू हो चुके हैं, हो जाएंगे। अच्छा, जिस तरह बिला सूद कर्जे भी हम दे रहे हैं, लोगों को तो नहीं पता, लेकिन लोग ले रहे हैं। बहुत सी चीज़ें हैं। इसी तरह लंगर खाने का बड़ा मजाक उड़ाया गया, लेकिन आज वो उससे गरीब लोग मुस्तफीद हो रहे हैं। इसी तरह मुसाफिर खाने का बड़ा मजाक उड़ाया गया। जगह जगह जो बनाए गए, लोग बड़े अच्छे तरीके से उनको मतलब टूथपेस्ट, टूथब्रश, हर चीज़ मिलती है। अच्छा, वहाँ जाते हैं। अच्छा, जगह जगह टॉयलेट्स का जो बड़ा मजाक उड़ाया गया कि भाई पाकिस्तान तरक्की कर रहा है कि टॉयलेट्स बन रहे हैं। मैं अपना बता दूं, मैं अभी रिसेंट इस्लामाबाद गया, मैं एक जगह बहुत बुरी तरह फंस गया। मुझे कहा, किसी ने मजाकन कहा मेरे दोस्त ने, इमरान खान का टॉयलेट है। यकीन करें, मैं वहाँ गया, इतना ज़बरदस्त साफ सुथरा, बिल्कुल हर चीज़ उसमें नीट एंड क्लीन। जैसे बाहर मुल्क में तो हम फख्र से जा रहे होते हैं कि जगह जगह बने होते हैं। भाई हमारा मुल्क अगर अच्छे की तरफ जा रहा है तो उसको अप्रिशिएट करना चाहिए, ना कि वही पुरानी सोच रखें, वही करप्शन वाली सोच रखें। जैसे एजुकेशन का बिगाड़ किया, कारोबार बना लिया, इसी तरह मैं डॉक्टर साहब की बातों को सेकंड करूंगा कि हमारे डॉक्टरों ने भी बहुत सारों ने, खास करके लेडी डॉक्टर्स ने, ये जो सिस्टम हो चुका है कि 90% बच्चियों के सीजर ऑपरेशन हो रहे हैं, मतलब प्रेगनेंसी में। पहले तो चीज़ें नहीं होती थी, कोशिश किया कर। इसी तरह मेरा अभी रिसेंटली NMC अस्पताल का मैं नाम लूंगा, मेरा भांजा पैदा हुआ उसके 7वें महीने में। अच्छा, उसके लंग्स नहीं थे। डॉक्टर साहब कह रहे हैं कि 50,000 का इंजेक्शन लगा लो, आप कैसे बाप हो रात को ICU में। अच्छा अच्छा, मतलब उसकी ब्रीथ इतनी नहीं थी। तो उसके बाप को मतलब मैंने कहा, भाई अल्लाह के आसरे में छोड़ दो ये। फिर अच्छा, फिर जो मेरी बहन थी बिल्कुल ठीक ठाक थी, घर में, हमारे घर में रही, उधर रही। आते साथ ही उन्होंने कहा कि जी आपने ना, इसको तो कोरोना है। भाई कैसे कोरोना हो गया? अगर उसको हो गया तो फिर बाकी सबको हो गया होगा, उसके छोटे छोटे 3 बच्चे। नहीं जी, आपने 70,000 और जमा करा दें। तो ये लूट मार, ये करप्शन, इसी के खिलाफ तो पाकिस्तान तहरीक इंसाफ आई है। उसमें अगर हमारे लोग भी हैं, मैडम जिस मतलब डॉक्टर साहबा जिस इंस्टीट्यूट में है, उसके जो वो हैं हुनैद लखानी साहब, वो इसी विजन पे चल रहे हैं, इमरान खान के विजन पे चल रहे हैं। वो जगह जगह जो मतलब बच्चों को फ्री उसको एजुकेशन देने की बात कर रहे हैं, क्लीन एंड ग्रीन, कराची की उन्होंने बात की थी। तो ये सारा इमरान खान का विजन है कि हमारा मुल्क भी अब अच्छा हो जाए। हम अपने आप को तो अच्छा कर रहे हैं, अपने घर को भी अच्छा कर रहे हैं, लेकिन मुल्क का नहीं सोच रहे। आपने बड़ी अच्छी बात की कि हमारा कमरा घर का बड़ा हो जाए, दरख्त को काट दो। सही। इवन अब ऐसा होने लगा कि देहाती इलाकों में दरख्त खत्म होते चले जा रहे हैं, बल्कि वहाँ पर जो दरख्त थे वहाँ पर प्लॉटिंग हो रही है, प्लॉटिंग शुरू हो गई है। इस पे मतलब बहुत ज्यादा मैंने तो बहुत ज्यादा आवाज उठाई अपनी पार्टी के अंदर है कि इस चीज को खत्म किया जाए। मतलब देहातों में और प्लॉटिंग, गरीबों से जमीन ले रहे हैं, गरीब बेचारे से, और वहाँ प्लॉटिंग हो रही है। और कल को अगर ये चीज हमारा एग्रीकल्चर कंट्री है हमारी, खत्म हो जाएगा तो हम क्या करेंगे फिर? और हम अपने नस्लों के लिए, चंद पैसों के लिए अपना मतलब मुल्क का बिगाड़ करते चले जा रहे हैं। तो ये चीजें नहीं होनी चाहिए, हमें अच्छा सुनना चाहिए। सोशल मीडिया का दौर है, ये चीजें अभी भी हो रही हैं कि 5500 का टेबल
बच्चे को मतलब स्कूल के लिए 29,000 का लिया जा रहा है। तो खुदा के लिए यार आप खत्म कर दें यार। सही बात है, सही बात है। हर जगह पे कारोबार हो गया है, कारोबार बना लिया। डॉक्टर फातिमा आप बताएं कि तालीम और कारोबार मिल गए तो नुकसान कितना हो रहा है? नुकसान बच्चे का हो रहा है। हाँ, एट द एंड ऑफ द डे। अब ये डॉक्टर जैसे कहते हैं ना भाई, ये मेडिकल जो है जो भी लिख के देते हैं, कहते हैं भाई करीबी स्टोर से ही मिलेगी और कहीं से नहीं मिलेगी, वो उनका अपना होता है। तो इसी तरह से अभी ये प्राइवेट स्कूल्स में भी यही होता है कि ये किताबें यहीं से लें, बाहर से नहीं मिलेगी। ये बिल्कुल जी कमर्शियल वेंचर्स बन गए हैं और ये सब आपस में जुड़ी हुई चीज़ें होती हैं। मिसाल के तौर पे जैसे नियाजी साहब भी कह रहे हैं कि स्कूल में बच्चा दाखिल हुआ तो ख़ास जगह से यूनिफॉर्म, ख़ास जगह से किताबें, ख़ास जगह से फर्नीचर, तो ये तमाम चीज़ें बड़ी। मुझे तो डर लग रहा है कि ये भी ना हो कि भाई आटा भी यहाँ से खरीद लें, आपके बच्चे में ये विटामिन वगैरह की कमी है। कोई भाई यानी बुनियादी तालीमी जो रुझानात हैं उन पर तवज्जो अब नहीं रही। अब हर चीज़ जो है वो एक कॉस्मेटिक टच का शिकार हो गई है। माँ बाप की भी मैं समझती हूँ इसमें बड़ा कसूर है कि वो एक स्कूल देखते हैं जो कि कॉस्मेटिकली बड़ा अच्छा लग रहा है, 4-5 परिंदों की तस्वीरें यहाँ लगी हैं, 4-5 कुछ जिंदा परिंदे भी रखे हुए हैं, तो बच्चे कहते हैं, माँ बाप कहते हैं बड़ा अच्छा स्कूल है जी, इसमें दाखिल कराते हैं। वहाँ का उस्ताद कैसा है, वहाँ का करिकुलम कैसा है, वहाँ पर तालीमी नजरिया क्या है। मैंने शुरू में जैसे कौमी तालीमी नजरिए की बात की थी, वो इसी वजह से की थी। देखिए, एक मुस्बत सोच तब डेवलप होती है जब किसी भी कौम का एक कौमी तालीमी नजरिया, ये बच्चा तालीम हासिल कर कर क्या करेगा। सही। हमारे यहाँ तालीम की डेफिनेशन क्या है? सही। मिसाल के तौर पर एक बुनियादी डेफिनेशन ये है कि तालीम हासिल करके ये बच्चा इस माशरे का एक फाल रुकन बनेगा और इसकी तरक्की में अहम किरदार अदा करेगा। सही, सही। एक सरसरी सी मेरा ख्याल है कि हम ये डेफिनेशन दे सकते हैं। उसके लिए तालीमी निज़ाम क्या कर रहा है? आखिर में कोई मैसेज देना चाहेंगी इसी हवाले से हो तो? जी, आखिर में मैं ये मैसेज देना चाहूँगी कि हर किसी को अपना काम जिम्मेदारी से करना चाहिए। असातिज़ा को अपना काम जिम्मेदारी से करें। उनका काम है कि जो लेटेस्ट ट्रेंड्स इन एजुकेशन है उनको फॉलो करते हुए नौजवानों को पढ़ाएं, और बच्चों का ये काम है कि वो दिल लगाकर पढ़ें, और इसके साथ साथ हुकूमत का ये काम है कि वो इन सब तमाम चीज़ों को ओवरसी करें। सही। और चीज़ों को देखिए कि हर किस चीज़ की एक पॉकेट है, हर चीज़ की एक अहमियत है। सही। उस अहमियत को हमें लूज़ नहीं करना। सही सही सही। डॉक्टर साहब तव्हां को मैसेज ॾियणु चाहींदो? साईं, मां पंहिंजे भेनरुनि खे भाउरनि खे अर्ज़ु कंदुसि त असांजा ॿार असांजो मुस्तक़बिल आहे। सही सही। पंहिंजनि ॿारनि खे सुठी तालीम ॾियो, सुठी ग़िज़ा ॾियो, सुठी सिहत ॾियो, ऐं सुठी सिहत तॾहिं मिलंदी जॾहिं हुननि खे तव्हां ताज़ा घर जा ठहियल खाधा खाराईंदो। सही, माना तवज्जो ॾियण, तवज्जो जी ज़रूरत। सही सही सही। नियाज़ी साहब, आप आखिर में कोई मैसेज देना चाहिए? मैं यही कहूँगा कि बस बिल्कुल ये करप्शन से पाक हमें मुल्क को बनाना है। कहीं भी आप करप्शन देखें उसको हाईलाइट करें, ना कि उसके हिस्सेदार बन जाए, या उसको अगर आपका कोई अजीज़ भी है, करीबी है, तो उसको हाईलाइट करें, रोकें, अपने लिए, अपने मुल्क के लिए, अपने बच्चों के लिए, फ्यूचर के लिए। बिल्कुल बिल्कुल। इंशाअल्लाह ताला नया पाकिस्तान हम बना के रहेंगे, और हमारी पूरी कोशिश होगी कि पुराना निज़ाम, पुरानी चीज़ें, पुराना करप्शन, लूट कसूट ख़त्म हो जाए। सही सही सही। और डॉक्टर फरा, आपका तो मैसेज मेरे ख्याल से सॉन्ग में ही होगा। नहीं, मैं पहले ये कहती कि माओं को जो है अपने बच्चों का बहुत ज़्यादा ख्याल करना है। सबसे पहले माँ ही की गोद होती है जो अपने बच्चों के लिए होती है, और इसी तरह जब बच्चे थोड़े बड़े हो जाते हैं तो उसमें जो बाप का किरदार है वो भी होना चाहिए कि वो अपने बच्चों को किस तरह तरबियत देते हैं। और बस यही है कि इनकी अपनी तालीम के साथ साथ इनकी सेहत का भी ख्याल करना है, और बस अच्छा माहौल रखना है। सही सही। बहुत शुक्रिया डॉक्टर फरा, आप प्रोग्राम में आई, और डॉक्टर फातिमा रेहान डार साहब, आपका भी बहुत शुक्रिया प्रोग्राम में तशरीफ़ लाई। आप इरफानुल्लाह खान नियाज़ी साहब, बहुत शुक्रिया आपका भी। डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां ईंदा आहियो, असां तव्हांखे वरी कंहिं ॿिए भेरे बि ज़रूरु चवंदासीं त अचिजो, तव्हां जूं सम्झाणियूं ॾाढियूं सुठियूं हूंदियूं आहिनि। सो अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। आख़िर में वरी तव्हांखे इहो चवंदुसि त पंहिंजो मुस्तक़बिल बचायो, ख़ुदा जे वास्ते पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। दुनिया जा ॿिया मुल्क पोलियो खां पाक थी विया आहिनि, असां अञा पोलियो खे मुंहुं ॾियूं पिया। सो असां बि पाक थियणु चाहियूं था। पाकिस्तान आहे त पोइ पाक थियणु घुरिजे। हिन सां गॾोगॾु विटामिन ए जा जेकी ख़ासि तौर ते डोज़ आहिनि उहे बि ॿारनि खे ॾियणु घुरिजनि, ऐं उहे ॿार जिन जे जिस्म जी विटामिन ए जी घटिताई हूंदी आहे उनमें मौतबार बीमारियुनि जो ख़दशो वधी वेंदो आहे, उहे रिस्क ते हूंदा आहिनि। विटामिन ए बि उन्हनि खे ॾियणु घुरिजे, ऐं WHO 6 महीननि खां 59 महीननि जे समूरनि ॿारनि खे विटामिन ए सप्लीमेंट ॾियण जी सिफ़ारिश करे थो। पोलियो जा फुड़ा पीआरियो। जेकॾहिं टीम तव्हां ताईं न पहुती आहे त 1166 ते कॉल कयो, पंहिंजो फ्यूचर, पंहिंजे ॿारनि जो फ्यूचर बहितर बणायो। अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। हयाती बख़ैर।
जीअरा रहियासीं त पोइ ज़रूरु सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासीं। नवां महिमान हूंदा, नई कचहरियूं हूंदी। पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलवारनि जो, घर ॿारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो। अल्लाह वाही जिए लतीफ़ जिए मिठी ॿोली पाण सदाईं गॾु जी। जन्म जन्म तेरा मेरा साथ रहेगा, ओ मन चाहे पिया, हो जन्म जन्म